पाण एडी सुहिणी ॻाल्हि कयूं जेको दाद तौर ते असीं खेनि था उहे लफ़्ज़ मनसूब करियूं। पाण जेको फारसी में लफ़्ज़ ॻाल्हायूं त पिसर तू चीज़े दिगर अस्त, इहो ई आहे असांजे अंदर जी इंतहाई अक़ीदत सां ॾिनल राय। ऐं गुफ़्तो गुलाब जो गुल हुयो, इल्म सां मुनवर हुयो, रोशन हुयो। ऐं हुजे बि छो न, जेकॾहिं नालो ई मोहम्मद इब्राहिम हूंदो त हर ॻाल्हि गुलो गुलज़ार त हूंदी। ऐं तस्करे में वाक़े करबला जो जॾहिं ज़िक्र आयो त दिलि चवे थी त मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां 50 साल पोइ साने करबला नमूदार थियो आहे। ऐं यास यगाना चंगेज़ी हिकिड़ो तमामु अहम शाइर आहे लखनऊ जो, चवे थो त डूब कर पार उतर गया इस्लाम, डूब कर पार उतर गया इस्लाम, आप क्या जाने करबला क्या है। हुसैन तुम नहीं रहे, तुम्हारा घर नहीं रहा, तुम्हारे बाद मगर जालिमों का डर नहीं रहा। असीं नाले मिठे मैसर साईं जिन जे नयात शरीफ़ जा कुझु बंद ॿुधंदासीं। ऐं उन खां पोइ असीं जेके मसनद नशीन असांजी हस्ती थींदा उन जे बारे में ॿ अखर ॻाल्हाए असीं पंहिंजे उन महफ़िल जे उन रंग ॾांहुं हलंदासीं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब मुझा महबूब मुझा महबूब मुझे अंगण ईंदे त बिस्मिल्लाह शरफ तशरीफ जो जे बख्शी दे त बिस्मिल्लाह मरण खाग पुनल पहुंचे मदाही जे कखन ते कुरबड़ा पहुंचा करे भी त बिस्मिल्लाह बुरा मर्ज ब्यो थे जुदाई जो मरीज आया दवा दीदार जी दिल भर अची दीदे त बिस्मिल्लाह करोड़ ज़बानन दे करोड़ ज़बानन दे वठी तशरीफ दूंगा असा जो भी अगर मेहमान तू थी दे त बिस्मिल्लाह मज़ाकी खोड़ माण्हू था महेश खे ॾियन मेहणा उहे मेहणा उहे ताना जे मोखी दे त बिस्मिल्लाह सुभान अल्लाह स्वार लह जाए सहारा हो बेसहारा जा के रुखण दो बार तोरी ऐ बेदार जा सार लह जाए सहारा बेसहारा के रुखण दो बार तोरी ऐ बेदार जा सार लह जाए सहारा किया कयूं करे वञो हो तही लो
ये कयूं काने बनू म्यो हो तही को वक्त पर खाजो चीजो वो वसीलो को था वञण दी बणिया टोला बेकार जा के रुखण दो बार तोरी ए बेकार जा सार ल जा ए सहसा पार कर बेड़ो ही खातिन जो खुदा दे वास्ते दे वठी माफी मिठा मुश्किल कुशा दे वास्ते पार कर बेड़ो ही खातिन जो खुदा दे वास्ते दे वठी माफी मिठा मुश्किल कुशा दे वास्ते अर्ज़ड़ा या नबी मानी के मारन जा के रुखण दो बार तोरी ए बेदार जा सार ल जा ए सहसा ही महेशर सना सना गर या नबी सल्लल्लाहु अला खौफ तो दे न तुम ए खुदा खुदा जा ला ही महेशर सना सना गर या नबी सल्लल्लाहु अला खौफ तो खुदा जा ला दे तुझे दामन में हूंदा हथ हजार जा के रुखण दो बार तोरी ए बेदार जन सार ले जा ए सहारा बेसहारा के रुखण दो बार तोरी ए बेदार जा सार ले जा ए सहारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह नाले विच मैसर साईं गुलाम नबी मैसर साहब जा फर्जंद नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पेश करण जी सादत हासिल करे रहिया हुआ मौजूद हाज़रीन असांजे मखदूम गुलाम मोहम्मद साईं जिन जे हिन आस्थाने ते जेको अल मंसूर जे नाले सां मंसूब आहे मुश्ताक साईं जी असीं हिते दावत ते सुन पाक नबी पाक जे हवाले सां वर्स ॿुधण जे लाइ मसनद नशीन जेके हस्ती असांजे साम्हूं आहिनि असांखे समातुनि जूं सभु ध्यानु सदन तरफ़ ईंदो पर तस्करो ज़रूरु असीं हिकु दफ़ो कंदासीं त उन मोहम्मद पाक जो नालो जेको पूरी काइनात में आलम इस्लाम त छा पूरी काइनात में असीं पूरी जेकॾहिं तारीख़ जे इल्म में ईंदासीं त असांखे किथे बि मोहम्मद पाक खां सवाइ अॻु में को अहिड़ो नालो नथो मिले हज़रत अब्दुल मुतलिब साईं जिन इहो नालो ठड़ी ताला जी जी इजाज़त सां मथन रखियो ऐं इहो मोहम्मद पाक पहिरियों नालो आहे जेको काइनात में असांजे सरवरे कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे ज़ात बाबरकात जी मुनासिबत सां हिन कायनात में ज़हूर पज़ीर थियो ऐं अंबिया औलिया जेतिरा बहन शाह लतीफ़ फरमायो आहे त जखरो जस खरो ॿिया मिड़ई मल समय जे सुहाग जी कंहिं न पई कल मिटी न मुरसल असल हुई एतिरी असांजे मोहम्मद पाक जी नात जेका रसूल ख़ुदा जे हवाले सां असांजे शाह लतीफ़ तहरीर फरमाई आहे त मिटी न मुरसल असल हुई एतिरी अलामा इकबाल सां फरमायो त की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज़ है क्या लो कलम तेरे हैं असीं हलंदासीं उन हसीन गुफ्तगू ॾांहुं असीं गुलाब जी गुल खे ॿुधोसीं हाणे त पूरो चमन पूरो गुल गुलज़ार आउं जे साम्हूं ईंदो असां सभिनी जे लाइ अखियुनि जो ठार मोहतरम हाफ़िज़
ॾिसो मोहम्मद है ऐं हिते ग़ुलामी मोहम्मद है, हुते इल्म है, इकरा है, अना मदीनतुल इल्म है। ही असांजो मसलक, ही असांजो मज़हब है जंहिंजो बुनियाद इल्म ऐं इकरा है। नालो मोहम्मद है वाखाणियल ऐं जेको मसनद नशीन है उहो आहे ग़ुलामी मोहम्मद। त इल्म जी गुफ़्तार थींदी, सिर्फ़ इल्म जी नहर ऐं रोशनी उहा जे आॾो ईंदी। ज़िंदगी जी नवीद आहीं तूं, हा बिना चंड ईद आहीं तूं, ज़िंदगी तो बिना अधूरी आहे जो ज़रूरत शदीद आहीं तूं। जज्बे मुसाफिराने रहे यार देखना, सर देखना न संग न दीवार देखना, कुए जफा में कह दे खरीदार देखना, हम आ गए तो गर्मी बाजार देखना। असां सभिनी जे अखियुनि जो नूर असांजो महबूब साईं हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद आप सत्याणी शरीफ़। मथे 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 ओके ओके اللهم صل وسلم على سيدنا قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم يا دائم الفضل على البرية يا باسط اليدين بالعطية برحمتك يا آمين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله الكريم في كتاب قديم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام سبھی ساتھی مل جی کرے حضور تے درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام جو بھی ذوق محبت سے درود شریف اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام جماعت سگوری مجھا دوستو آقا کریم علیہ السلام جا سچا غلامو اللہ رب العزت جو فضل ہے جے کریم رب اساں کے اج
पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद पाक जी महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता कई आहे। अल्हम्दुलिल्लाह मुझे प्यारे दोस्त अदीब माशाअल्लाह नसीर मिर्ज़ा जेके जुमला मुझे ना चयन उन जो हुस्न ज़न आहे मिस्कीन फ़कीर आहियां जंगल में रहण वारो ऐं अल्लाह ताला असां सभिनी खे इल्म नाफ़े अता करे उहो इल्म जंहिंसां असांखे नफ़ो पहुचे। ऐं मूं तकरीर अॼु त बाबा साईं हालांकि हू हाणे हदीस शरीफ़ पढ़नि पिया तो उन जे करे मसरूफ़ हूंदा आहिनि काफ़ी घटि जलसनि ते वेंदा आहिनि पर मुश्ताक जो हुकुम हो तो दोस्तनि जो चाचा ग़ुलाम मोहम्मद जो शौक़ु आहे ऐं असांजे डॉक्टर साहब जो त नाना साईं ज़रूरु अचे थो। नाना साईं जे अंदाज़ में अल्लाह ताला जी मोहब्बत बयानु कई सूफ़िया जे हिसाब सां मौलाना रूम जे त मुंहिंजी दिलि चयो त बसि हाणे ख़ितामो मिस्क हाणे हिते बसि सलातो सलाम पढ़ूं पर तव्हांजी मोहब्बत में थोड़ा चंद अर्ज़ जेतिरे अल्लाह ताला चाहियो त ॻाल्हाईंदासीं। तकरीर नाना साईं करे छॾी अल्हम्दुलिल्लाह। यकीनन मानी जी खुशबू बचे पई बुख भी लगी आहे ऐं आऊं ॿियो को मुसलसल ॿ कराची रबियुल अव्वल शरीफ आहे मदीने शरीफ में बि अल्हम्दुलिल्लाह हर रात मदीने शरीफ में बि 8 मीलाद हूंदा ईअं न रुगो पाकिस्तान जा अरबन जा हूंदा अल्हम्दुलिल्लाह अरबन जा हूंदा मीलाद त उते मुसलसल सफ़र हो वरी हिते आयासीं त हर रात कराची अॻी रात कराची मुसलसल मीलाद आहिनि त अल्लाह ताला असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मुख़्तसर इंशाअल्लाह मीलाद ते जेका आयत करीमा मूं तिलावत कई आहे उहा अल्लाह ताला जे क़ुरान 4 सिपारे में आहे ऐं आले इमरान जी 153 आयत आहे 153 माशाअल्लाह। अल्लाह ताला क़ुरान करीम में छा थो चए जागो प्याल है ना अल्लाह ताला फरमाए तो 4 सिपारे में आले इमरान में लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन सुभान अल्लाह आवाज सभनी सुभान अल्लाह को चो अल्लाह जे हुजूर जी हदीस नबी साईं फरमायो त हर हरफ पढ़ण सां कुरान करीम जे अल्लाह ताला हर हरफ जे बदले में 10 नेकियूं अता तो करे। ऐं महबूबन करीम अलैहिस्सलाम फरमायो त इने नथो चा त अलिफ लाम हिकड़ो हरफ न अलिफ जुदा है लाम जुदा है मीम जुदा है अलिफ लाम पढ़ियो त अल्लाह ताला तव्हां जे नाम अमाल में 10 नेकियूं लिखंदो सिर्फ हिकड़े जुमले सां सुभान अल्लाह। ऐं अल्लाह ताला कुरान जो को कुरान करीम में अल्लाह ताला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना हुज़ैफा बिन यमान जो को हुजूर जो राजदान सहाबी हो नबी साईं जो राजदान वरी गाल है सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम वाहिद वो सहाबी आ जेके नबी करीम अलैहिस्सलाम मुनाफिक ऐं मोमिन जो ॿुधायो त मुंहिंजी मजलिस में मुनाफिक केड़ो आ मोमिन केड़ो अल्लाह सुभान अल्लाह। वो सहाबी जो लक़ब सिर रसूलुल्लाह माना हुजूर जो राजदान अल्लाह सुभान अल्लाह। सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास कुरान के समझन सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जेके कुरान जा सब खां वधीक पूरी कायनात में यो फैसलो आ सहाबा किराम ताबईन तबो ताबईन उलमा जो तो कुरान पाक के सब खां वधीक समझण वारो केरा सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जिनजी तफसीर इब्न अब्बास सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास कुरान के सब खां वधीक छो तो समझे यो तोरो और तलब गाला छो तो समझे हुजूर जे ॿिया जलील क़द्र सहाबा पोड़ा सहाबी आहिनि मगर सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास छो तो समझे सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास जेला नबी साईं दुआ घुरी अल्लाहुम तफक्किह फिद्दीन ऐं मौला हिन मुझे चाचे जे पुट के दीन जी समझ अता कर ऐं हिनके कुरान जो इल्म अता कर। हुजूर जा सहाबी फरमाइंदा ही तो कुरान जो समझा बाहर सहाबी चंदा समझ जी बाहर आ कुरान जो इनके कुरान जी आयत पूछो त चाचे करे सैयदना अमीर उमर साईं रज़ियल्लाहु अन्हु जदे कुरान जी आयत के जी तफसीर कंदा त पोड़ा पोड़ा सहाबी घुराइंदा उन्हें सा गड सब पोड़ा सहाबी 90 साल 80 साल 50 साल 70 साल ऐं अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु सैयदना अब्दुल्ला इब्न उमर हजरत उमर साईं जे फर्जंद जे उमर जा नंढड़ा उहे भी गड वेंदा सहाबी पुछंदा
त आए सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु खां या खलीफतुल मुस्लिमीन या अमीरुल मोमिनीन असी पोड़ा पोड़ा सहाबी वेठा आहियूं त तव्हां हिन नंढड़े नौजवान खां था पुछो तफसीर जे लाइ इन जी वजह छा आहे? जागो पिया। सैयदना उमर जो अकीदो ॿुधो, अकीदो। सैयदना उमर फरमायो मूंखे अल्लाह जो कसम आहे हुजूर जा सहाबो सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास खां मथे कुरान तव्हां असां मां केर बि कोन थो समझे छाजे करे जे हिन खे रसूलुल्लाह जी दुआ आहे त मुंहिंजा रब अब्दुल्ला इब्न अब्बास खे कुरान जी सम्झ अता अब्दुल्ला इब्न अब्बास सुभान अल्लाह वो रिवायत तो करे हिकड़ी हदीस मूंखे याद अची वई पाण त फरमाइनि हिकड़े ॾियारे मुंहिंजे चाचे अब्बास खे मुंहिंजे वालिद खे हुजूर जो चाचा ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त चाचा आऊं सुभाणे तुंहिंजे घर ईंदुसि ऐं तुंहिंजे घर वारनि खे विहारज आऊं तुंहिंजे घर वारनि जे लाइ दुआ कंदुसि रब खां सुभान अल्लाह सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास रावियन पाण त फरमाइनि त मुंहिंजे वालिद सां सभिनी खे इकट्ठे कयो घर में हुजूर अलैहिस्सलाम जे इंतजार में वेठा आहियूं सरकार वाइदो फरमायो ऐं महबूब तशरीफ वठी आयो अल्लाहु अकबर सरकार अल्लाह जा हबीब घर अचन सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास सां फरमाइनि त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आया त असां सभिनी खे मुंहिंजे बाबे खे महबूबन जी मौला अली अमा फातिमा हसनैन खे पंहिंजी चादर में ढकियो इन्हीअ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत इहा रब आयत नाज़िल कई हालांकि इन आयत ते ऐं इन ते ईंदुसि त वरी मेरा मिलाद रहिजी वेंदो इहा आयत एतिरो वक़्त थी घुरे जे उन ते घटि में घटि 2 कलाक हुजनि मगर आऊं पंहिंजे मिलाद मौजूद थे इंशाल्लाह अहल बैत ते वरी ॿिए दफ़ा ऐं इंशाल्लाह जो दौरान ॻाल्हाईं त सैयदना अब्बास था फरमाइनि त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे मथां पंहिंजी चादर विधी ऐं पाण फरमायो त ऐं मुंहिंजा रब ही मुंहिंजो चाचो आहे ऐं मुंहिंजे वालिद जे मिसल साबित थियो चाचो वालिद जे मिसल चाचो हुजूर अलैहिस्सलाम मथे हथ खणी हाणे अंदाज़ो लॻायो मुंहिंजो रब त ॼाणे पियो न पर हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजी निस्बत पिया ॿुधाइनि त मौला ही मुंहिंजो चाचो आहे ऐं मुंहिंजे वालिद जे मिसल ऐं अल्लाह तूं हिन ते रहम फरमा पोइ बाक़ी महबूबन हज़रत अब्बास जे घर वारनि जे लाइ औलाद ना बरकत जूं दुनिया आख़िरत जूं दुआऊं घुरियूं सैयदना अब्बास सां फरमाइनि त ख़ुदा जो कसम आहे जागो पिया सैयदना अब्बास सां फरमाइनि जॾहिं नबी साईं दुआ पिया घुरनि त असीं आमीन पिया चऊं असीं घर वारा आमीन आमीन सैयदना अब्बास सां फरमाइनि त मूं ॿुधो त घर जे पथरनि मां दीवारनि मां मथे जेके खजूर जा जेके लकड़ियूं लॻलियूं उन्हनि मां हर मुंहिंजे दर दीवार मां पत्थरनि पर आमीन आमीन पे चयो करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआ असां जी दुआ ऐं हुजूर जी दुआ अल्लाहु अकबर अल्लाह तबारक व तआला जी हबीब जी दुआ अजीब नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ हिकड़ी मूंखे बुखारी शरीफ जी हदीस याद अची वई त जुमे जो खुतबो सरकार पिया ॾींहुं जुमे जे खुतबे जे दौरान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो सहाबी उथी बीह रहियो अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जी दुआ ऐं असां जी दुआ जागो पिया था असर सिर्फ दुआ ते अचां न वल्लाहि 2-3 कलाक तकरीर ईअं थी वेंदी त हुजूर जी दुआ सां मौजज़ात छा आहे नाना साईं त मौजज़ात छॾे ॾिना न ऐं वरी तव्हांखे कुझु मौजज़ात ॿुधायां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े आराबी उथी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह हलकल माल वजाअल अय्याल फदउल्लाहु लना सुभान अल्लाह तां को चए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जा हलकल माल हलाक थी विया बुखन में वजाअल अय्याल बुख में जेको आहे असां जा ॿार बच्चा मरी विया फदउल्लाहु लना तव्हां अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह असांखे बारिश ॾे अदा जागो पिया बुखारी शरीफ जी हदीस आहे अगर के साथी के बुखारी में नजर न अचे तो मुखा पुछी वठे इंशाअल्लाह ताला उनके बुखारी शरीफ में वो हदीस या हदीस ऐं ॾेखारींदुसि जागो पिया न था हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी मिंबर ते नबी साईं मथे हथ कया हुजूर जी दुआ जो कमाल छा आहे अल्लाहु अकबर नबी साईं फरमायो त मौला मदीने वारनि खे बारिश ॾे
सरकार ने हथ मथे खया तो सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु ने हदीस जरावी है पाण ता फरमाइन हुजूर अलैहिस्सलाम अञा दुआ पे घुरी अञा हबीबन करीमन हथ मुबारक अञा पंहिंजे चेहरे ते जी दुआ ख़त्म थींदी आहे त मोटाया कोन हथ अञा छॾिया कोन सैयदना अनस था फरमाइन वल्लज़ी नफ़्सी बियदिही हत्ता सार सहाबे अंसा अमसाल अल जिबाल सैयदना अनस बिन मालिक था फरमाइन मूंखे अल्लाह जो कसम आहे जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे त अञा हुजूर हथ कोन छॾिया त मूं ॾिठो त हुजूर जे ॾाढ़ी मुबारक ते बारिश जा कतरा किरिया ऐं पहाड़नि जा मिसल जेको आसमान ते बादल अची घणी देर थी अञा हथ हुजूर कोन छॾिया बुखारी शरीफ़ जी जागो पिया हुजूर जे बुखारी शरीफ़ जी हदीस पे ॿुधाए नबी साईं जी शान ॿुधो अञा मथे महबूबन हथ कोन छॾिया तेसिते बारिश अची ऐं महबूबन सैयदना अनस बिन मालिक था फरमाइन जुमे जो ॾींहुं बारिश हफ्तो बारिश अतवार आचार बारिश सूमर अंगारो अरबा खमीस वरी जुमो मुसलसल बारिश अल्लाहु अकबर हाणे मदीने मुनव्वरा में होस त जुमे जे ॾींहुं बारिश थी त मूं जे मदीने जी तारीख़ ते PhD कई आहे शेख मोहम्मद उन अहले मदीना अरबा उन ॿुधायो त असां मदीने वारनि वटि इहो मशहूर आहे उन हदीस बुखारी जी शरह कंदे उन ॿुधायो हिकिड़ी जॻह ते त जे जुमे ते बारिश थींदी त जुमे ते रुकंदी मूं चयो इहो त सिंध वारनि में बि मशहूर सिंध में बि इहो मारूं थकी त कोन पिया आहियो बाबा अल्लाह हुजूर जी शान ॿुधो नबी साईं दुआ घुरी सरकार हलिया पिया बुखारी शरीफ़ जी जुमो बारिश हफ्तो आचार पीर वरी जुमो आयो बारिश पई हले उहो शख्स हदीस में सैयदना अनस बिन मालिक था फरमाइन या वरी ॿियो शख्स उहो थियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा घर किरी पिया असांजा रस्ता ॿुॾी विया असांजा ॿार माल बुखनि में मरी विया पूरो हफ्तो बारिश पई हले सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु था फरमाइन हुजूर ॿाहिरि निकिता ऐं नबी साईं पंहिंजी आंगर मुबारक हिन अल्लाहु अकबर बुखारी शरीफ जी हदीस सरकार पंहिंजी आंगन मुबारक खे हिन घुमायो ऐं जुमला बुखारी जा अल्लाहुम्मा अलैना वला अलैना सरकार छा फरमायो ऐ मुंहिंजा रब असां ते न वसा ॿाहिरां वसा बुखारी शरीफ जी असां ते न वसा ॿाहिरां वसा सहाबी था फरमाइन हिकु महीनो बारिश थी मदीने जूं वादियूं सॼियूं भरिजी वयूं ऐं मदीनो इन जी बेदे जे मिसला ॿाहिरां पूरो जो पूरो उहो एतिरी त बारिश थी जे उहे मदीने शरीफ़ जूं वादियूं हिकु महीने ताईं उहा पाणी जे नहरूं पे हलियूं ऐं जानवरनि खे तमामु घणो जेको आहे गाह थिया उहो फतेह जो साल थी वियो हाणे अंदाज़ो लॻायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अनस था फरमाइन त मूं ॾिठो त नबी साईं जॾहिं पंहिंजी आंगर घुमाई त मूं मथे पे ॾिठो त जीअं आंगर मुबारक घुमी पे त उन सां गॾोगॾु बादल पा आसमान ते ईअं घुमिया पे बुखारी शरीफ हुजूर जी दुआ जो कमाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़बान में निकतो अल्लाहु अकबर अल्लाह तबारक व तआला वो कानून करे छड़ियो महबूब जी ज़बान में निकतो मौला अली मौला कायनात एकड़े सफर में बीमार थिया त कुछ सहाबी पुछण विया डॉक्टर साहब सुभान अल्लाह तो डॉक्टर मौला सहाबी पुछण विया त या अमीर अल मोमिनीन साईं खलीफा ता मदीने शरीफ हलो ता बीमार आयो मथा तहां जो विसाल थी वने त हिते कफन दफन में तकलीफ थींदी मौला अली फरमायो को उते उतारे पिया छो पाण फरमाओ तो आऊं रब जो कसम तो खणा त मुझो हिते मौत कोन थी सुभान अल्लाह पुछो त की असां त केड़ी खबर ते एकड़े पल में फलाणे के अटैक जो पहुतियो फलाणे के अटैक जो पहुतियो मौला अली कसम पे खणन मौला अली ता फरमाइन त सजी जिंदगी में आऊं हमेशा अल्लाह ताला जे आखिरत जे मौत जे इन दब में हूंदोस त मता हाण इज़राइल अचे मता हाण अचे पर पाण ता फरमाइनो हुजूर अलैहिस्सलाम जॾहिं हिजरत वारी रात पंहिंजे बिस्तरे ते मूंखे सुमारियो पाण फरमाओ त मौला अली सुबुह जो तोखे अमानतूं फलाणे खे ॾियणियूं आहिनि
आई आराम सा मौला अली ता फरमाइन उन्हें नी मुके पक थी त अज रात आऊं कोन मर्दस मुजो विसाल कोन थींदो छाजे करे महबूबन फरमायो अमानतू देणियूं अन त यकीनन मुके पहुचाणियूं हजूर के लफ्ज़न ते ईमान महबूब जे जुमलन ते ईमान हुजे त मौला कायनात जड़ो हुजे सैयदना सिद्दीक अकबर जड़ो हुजे सैयदना सलमान फारसी जड़ो हुजे सैयदना अबी ज़र गफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जड़ो हुजे सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जड़ो हुजे जागो पिया मौला कायनात फरमायो तो मुझो हिते मिसाल कोन थींदो माण्हू पुछो छो तारीख़ सहाबा जो अज़ीम तरीन किताब अरबी में जेके हिकड़ो ताबईन लिखियो आ तमाम पुराणो तबक़ात इब्न साद उन जे अंदर पाण फरमाऊं की तमा छो कोन ता बसाल थी सके तमा जो पाण फरमाऊं तो बुधो मुझे हबीब मुखे शहादत जी रात पे बुधाई आ डी पे बुधायो आ महीनो पे बुधायो आ वक्त पे बुधायो आ बल्कि मुझे कातिल जो मुझे मुस्तफा मुखे नालो पे बुधायो सुभान अल्लाह जागो क्या बात हुजूर जो इल्म अल्लाहु अकबर सरकार जो इल्म एक हदीस मुके याद मिशकात शरीफ की याद अची वई हाण मुके इधर को दोस्त आयो चाचो काजी ऐं चई त साईं मुंहिंजो चाचो हारून काजी को हो हारून काजी मुश्ताक जो माइटो चीफ सब का पहिरीं मिशकात शरीफ जे हदीस जो कम उन्हें करायो डीप लाइव हाणे मुके ते स्टेज ते चई वियो चाचो हाण मिशकात शरीफ जी हिकिड़ी मुके हदीस याद अची वई ॿुधायां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फजर जी नमाज ते लेट आया फजर ते लेट आया सहाबा ता फरमाइन त असां जिंदगी में एतरो कोन ॾिठो बस सिज उभरण वारो हो असां इंतजार में बीठासीं देर थी वई अचानक सरकार तशरीफ वठी आया तशरीफ जॾहिं वठी आया तो हुजूर अलैहिस्सलाम जिंदगी में पहिरें दफ़ा असां ॾिठो त एतिरी जल्दी नमाज पढ़ाई ऐं महबूबन करीमन सलाम फेराए ऐं महबूबन फरमायो ऐं मुंहिंजा सहाबो तव्हां मूंखां पुछो त अॼु मूं लेट छो कई सहाबा किराम अर्ज कयो इते हिकड़ी मुखे गाल याद अची वई आ हिकड़ो किताब आ सीरत जो अल्हम्दुलिल्लाह ऐं बगैर पढ़े या हवाले जी गाल कोन कंदस अल्लाह जे फज़ल सां सुभान अल्लाह जो किताब पढ़ंदो आहियां उहे गाल कंदो आहियां सीरत जो हिकड़ो किताब आहे निशापुर जो ऐं असांजा मुर्शिद करीम पीर सरोदे धनी तफसीर हुसैनी उन लिखी आहे मशहूर उन जो सीरत जा काफ़ी किताब आहिनि मआरजुन नबूवत जंहिंजा शेख अब्दुल हक बि पंहिंजे किताब में हवाला ॾिना आहिनि जागो पिया उन हदीस बाद में तो ॿुधायां मूंखे ॿी हिकिड़ी हदीस याद अची वई हिकिड़े दोस्त पर्ची में लिखियो आहे साईं थोरो अहल बैत जो ज़िक्र बि कजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़रूरी आहे त किताब जो हवाले को ॿुधायां मआरजुन नबूवत शेख अब्दुल हक बि उन जा पंहिंजे किताब में हवाला ॾिना आहिनि जागो पिया उन में लिखे तो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फजर जी नमाज पढ़ी हुजूर सहाबा जा ख्वाब बुंदा सहाबी ख्वाब ॿुधाईंदा हुजूर अलैहिस्सलाम उन जा ताबीर कंदा पर अॼु तव्हांखे हिकिड़ो तमामु अज़ीम जुमिलो ॿुधायां त नबी साईं फरमायो त नबूवत ख़त्म थी वेंदी मगर नबूवत जो 40 हिस्सो सच्चा ख्वाब क़यामत ताईं रहंदा सुभान अल्लाह 40 हिस्सो ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सच्चो ख्वाब हुजूर नबूवत अल्लाह जे नबियनि खे पहिरीं सच्चा सच्चा ख्वाब ईंदा ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ख्वाब उन जी सच्चो कीअं हुजे तव्हांजो चहिरो काबे जे लाइ हुजे तव्हां वुज़ू सां हुजो ऐं फजर जे वक़्तु राति जे आख़िरी हिसे जो ख्वाब सच्चो हुजे पर जेकर तव्हांखे ख़राब ख्वाब अचे ख़तरनाक ख्वाब अचे त तव्हां ॾाहे पासे थूकियो ऐं अल्लाह ताला खां शैतान जो पनाह घुरो त उन शर खां तव्हांखे रब बचाए छॾे जागो पिया ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम नबहानी जवाहिरुल बिहार में था लिखनि त फजर खां पोइ हुजूर अलैहिस्सलाम सहाबा जा ख्वाब ॿुधंदा हुआ ऐं ख्वाब ॿुधण महिल अगर को खतरनाक ख्वाब हूंदो त हुजूर अलैहिस्सलाम चवंदा हुआ पाण फरमाईंदा हुआ त शर दुश्मननि जे लाइ ख़ैर तुंहिंजे लाइ वो तव्हांखे साथी ॿुधाए इहो माना को ख्वाब जो शर पहुचे उन खां पहिरीं हुजूर जी हदीस आहे इब्न सीरीन ख्वाब जा तमामु वॾा माहिर आहे उहे लिखनि था त ख्वाब कॾहिं जाहिल खे न ॿुधाइजो ख्वाब जेके तव्हां ॿुधायो था उहो जहिड़ो ताबीर कंदो उन थी वेंदो उन जे लाइ करे जाहिलनि खे ख्वाब न ॿुधायो हुजूर जी हदीस आहे तॾहिं त इल्म जी मजलिस में वेहण 1000 रकात नफ़ल खां अफ़ज़ल मूंखे लॻे थो थकी पिया आहियो
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख्वाब बुंदा आदत हुई तय्यबा सहाबा किराम हुजूर अलैहिस्सलाम ताबीर कंदा हाल अहवाल पुछदा फलाणो सहाबी कौन आयो फलाणो कौन आयो अल्लाह अकबर। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी ता लिखन मदारिज नबूवत शरीफ में जंहिं जे लाइ अशरफ अली थानवी तो लिखे अहिड़ो मुहद्दिस हो जेके हदीस पाक सूंघण सां ख़बर पइजी वेंदी। उहो तो लिखे तो सुबह जो फजर का अहले मदीना पंहिंजा ॿार मोकिलींदा हुआ औरतूं उहे प्यालनि में पाणी खणी ईंदियूं। हुजूर अलैहिस्सलाम जॾहिं फजर खां पोइ जॾहिं घर वेंदा हुआ त हुजूर अलैहिस्सलाम उन्हनि जे प्यालनि में हथ मुबारक विझंदा वेंदा हुआ। उन पाणी में उहो सहाबी बरकत वारो करे बीमारनि जी शिफ़ा ला पींदा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सरकार फजर खां पोइ अचानक जिब्रील आयो ऐं महबूब उथी विया। मौला अली के सिर्फ इशारो कनि मौला अली के जागो पिया। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी तो लिखे मदारिज नबूवत में शेख अब्दुल हक के बारे में इमाम अहले सुन्नत असां सुन्नियन जो इमाम आला हजरत शाह अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी ता फरमाइन इमामुल मुहक्किकीन हैं जिन बि दुनिया में तहकीक कई या हदीस ते कुरान ते तारीख ते उन्हनि सभिनी जा इमाम शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी। अशरफ अली थानवी तो लिखे त शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह उहे एॾा वॾा आलिम आ जे सनद उलमा सनद ॾिसंदा आहिनि इनमें को कूड़ो तो कोन्हे को कज़ाब तो कोन्हे सनद तहकीक कंदा आहिनि। पाण था फरमाइनि एॾो वॾो वली हो अशरफ अली थानवी तो लिखे जंहिंखे सनद ॾिसण जी ज़रूरत ई कोन हूंदी रुगो हदीस खणी सूंघींदो चवंदो ही सही आहे उनखे सूंघण सां ख़बर पइजी वेंदी ते हदीस सही आहे। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी तो हुजूर उहे था लिखनि मदारिज नबूवत शरीफ में था लिखनि त जॾहिं जंगे उहद जे अंदर सरकार के मौला अली चारों तरफ फिरन पिया जी हुजूर अलैहिस्सलाम हिजरत ते सैयदना सिद्दीक़ अकबर चारों तरफ हुजूर जे फिरन पिया हिजरत वारी त सैयदना सिद्दीक़ अकबर खां महबूब पुछो त सिद्दीक़ अकबर तव्हां कॾहिं अॻियां कॾहिं पुठियां कॾहिं सॼे कॾहिं खॿे छा चए मुंहिंजा महबूब मुंहिंजे दिलि में ख़्याल थो अचे मथां दुश्मन अॻियां अचे त अॻियां थो अचां वरी ख़्याल अचे त पुठियां थो अचां वरी ख़्याल तो दिलि में अचे मथां सॼे त वरी सॼे थो अचां वरी दिलि में अचो मथां दुश्मन खॿे खां वार करे इन जे करे मुस्तफ़ा तव्हांजे मथां चारों तरफ फिरां ऐं हुते उहद के मैदान में सरकार के मौला अली चारों तरफ फिरन तो हुजूर फरमायो मौला अली ॿुधे पियो चए न या रसूल अल्लाह मदारिज नबूवत शेख अब्दुल हक मौला अली ॿुधे पियो चए तो न या रसूल अल्लाह आऊं कोन थो ॿुधां। नबी साईं फरमायो ॿुध त आवाज़ पियो आयो आसमाननि खां सुभान अल्लाह ॿुधायां आऊं कोन थो चवां शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी तो चए जेके अशरफ अली थानवी पंहिंजो इमाम तो मञे शाह वलीउल्लाह पंहिंजो इमाम तो मञे सभु शेख शाह अहमद रज़ा खां बरेलवारी जेतिरा बि मुहद्दिस गुज़रिया आहिनि उहे शेख अब्दुल हक मुहद्दिस पंहिंजे बरे सगीरा में पाक हिंद में हदीस जी सनद अगरि मिलंदी त वञी आख़िर में शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी समझ शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी छा तो चन उन मदारिज नबूवत में त नबी साईं उहद जे मैदान में फरमायो ॿुध मौला अली त आवाज़ छा पे आयो अल्लाह अकबर शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार घर पढ़ो आसमान खां जॾहिं आवाज़ आयो आहे त तव्हां बि पढ़ी सघो था आसमान खां आवाज़ शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार जागो पिया के शीए जे किताब में कोन तो बुधाया मथा कावड़ जी पो शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी जो असां सुन्नियन जो बादशाह है आला हजरत बोने के इमामुल मुहक्किकीन चयो अशरफ अली थानवी चए तो एड़ो मुहद्दिस जेके हदीस सूंघण सा खबर पइजी वेंदी मदारिज नबूवत उहद शरीफ जो बयान पढ़ो ता के मिलदो जने रब साईं मौला अली के महबूब फरमायो अली बुधे पियो हा मुंहिंजा हबीब महबूबन फरमायो तो के खबर आवाज किथा पे अचे मौला अली फरमायो अल्लाह व रसूल आलम अल्लाह जो हबीब तो जाने नबी साईं फरमायो तो जन्नत जो दारो वो जो है रिदवान सुभान अल्लाह ओ जन्नत जे दर ते भी मौला अली तो जी दारी भी पियो करे सुभान अल्लाह
मौला अली जी मदा जन्नत जो रिदवान पढ़े तो मुसलमान तू भी तो पढ़ी सके तो मूंखे लगे तो अञा क़ुरान जी आयत जेका मूं पढ़ी उन जो तो तर्जुमो ही कोन कयो आहे मूंखे लगे तो तव्हां थकी पिया आहियो सुभान अल्लाह मां मुराद थकी पिया आहियो हुजूर अलैहिस्सलाम मौला अली के इशारो कयो त मौला अली माना त अच ख्वाब कोन ॿुधा फजर खां पोइ सिधो हलिया विया अम्मा ख़ातून अतर जी घर सलाम अम्मा ख़ातून अतर केरु आहे बुखारी शरीफ जी हदीस ॿुधायां तव्हांखे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फातिमतु बिदअतुम मिन्नी फमन अग़दबहा अग़दबनी बुखारी शरीफा महबूबन फरमायो तो सैयदा कायनात सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो जे इन्हे के गदब ना कयो ते मूंखे कयो जे मूंखे गदब ना कयो उन्हें खुदा के गदब ना कयो सैयदा कायनात का मामूली हस्ती तो रुकिया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अक्सर अम्मा सैयदा कायनात जे चेहरे के पंहिंजो अम्मा जे जिस्म के सूंघींदा हुजूर अलैहिस्सलाम अची करे अम्मा साइण जे जिस्म अतर के सूंघींदा अम्मा साइण फरमायो महबूब तव्हां मुंहिंजा बाबा जान तव्हां मुंहिंजे जिस्म के सूंघींदा आहियो इन जी वजह छा आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हसनैन करीमैन जी अम्मा ऐं जॾहिं जन्नत में वियुसि जन्नत में त रब मूंखे जन्नत जो सैर करायो मेराज वारी राति जन्नत में हिकिड़ो वण मूंखे एॾो त वणियो एॾो त ख़ूबसूरत वणियो जंहिंजा पत्ता एॾा प्यारा हा ख़ुशबू एॾी जन्नत में प्यारी जेका मूं पूरी जन्नत में एॾी ख़ुशबू अहिड़ा नरम अहिड़ा मलाइम अहिड़ा सुहिणा पत्ता कोन ॾिठा उहो पत्तो मूं खाधो अल्लाह ताला तोखे उन मां पैदा कयो आहे सैयदा तंहिंजे करे जॾहिं बि मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे जन्नत जी यादि ईंदी आहे त ख़ातून जन्नत खे सूंघींदो आहियां हदीस आहे हुजूर जी सरकार जी हदीस आहे तॾहिं ते हिकिड़े आशिक चयो आहे सैयदा ज़हरा तेरा प्यारा ज़माना याद है सैयदा ज़हरा तेरा प्यारा याद है हसनैन को लेकर गोद अंदर कुरान सुनाना याद है अल्लाहु अकबर छा अम्मा साइण जी शान आहे सुभान अल्लाह हुजूर जे बचड़न जी शान चाहे सहाबा जी शान चाहे महबूब जे शहर जी शान चाहे महबूब जे हुस्न जी शान चाहे महबूब जी फसाहत बलागत जी शान चाहे अल्लाह जी इज्जत जो कसम आहे मुसलमानो अल्लाह असां ते एॾो त वॾो एहसान कयो आहे जे हुजूर असां खे अता कयो सुभान अल्लाह सरकार असां खे एॾो रहबर हादी अता कयो मूं ॿुधायो पे हदीस पे ॿुधां मत रहिजी मौजू त न हलियो वञा तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली के इशारो कयो तो तव्हां घर अचो घर किथे मौला अली जो घर मौला अली जो जी हुजूर जो हाणे रोज़ो अतहर आहे रोज़ो अतहर इन रोज़े अतहर सां गॾु जेका हाणे ख़ाली जॻह पई आहे हींअर अलाए कहिड़े मुल्क जो बादशाह आयो त इतां ई 12 रबिउल अव्वल जी राति अंदरि वियो चेचनिया जो इते जो बादशाह आयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरो रोज़ो अतहर छा आहे अल्लाहु अकबर अल्लाह जगह चाहे हिकिड़ो किताब आहे हाणो खणी आयो फज़ाइल हज मौलाना ज़करिया जो लिखल आहे मौलाना ज़करिया उहो आहे जे तबलीग जमात जेके तबलीग वारा कंदा आहिनि इन्हनि जी बुनियाद उन रखी जागो पिया किताब फज़ाइल हज माना हज ते वञो त हिकिड़ो फज़ाइल आमाल आहे फज़ाइल हज उन में मौलाना ज़करिया तो लिखे तो हिकिड़े माण्हू उन खां पुछो सवाल कयो त मक्को अफज़ल या मदीनो अफज़ल मक्को अफज़ल या मदीनो अफज़ल त मौलाना ज़करिया तो लिखे त सवाल करण वारा तू सवाल तो करिए त मक्को अफज़ल या मदीनो अफज़ल सभिनी सहाबा जो इते इत्तफ़ाक़ आहे अहल बैत जो इत्तफ़ाक़ आहे ॿारनि चईनी इमामनि जो इत्तफ़ाक़ आहे ॿारनि इमामनि जो इत्तफ़ाक़ आहे सभिनी उलमा जो इत्तफ़ाक़ आहे इन ते इजमा उम्मत आहे
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जगह ते आराम फरमाहिन इया जगह बैतुल्लाह शरीफ चा, बैतुल मामूर चा, बैतुल मुक़द्दस चा, इया जगह अल्लाह ताला जे अर्श खां ब अफजल आहे। तो लिखे मौलाना ज़करिया जिन तबलीग जमात जी शुरुआत कई फज़ाइल हज किताब मूं वटि हाणे मौजूद आ, वरना तबलीगी मरकज़ जिथे पा उतां तव्हां इहो किताब वठी पढ़ी सघो था। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन सां अंदाज़ो लगायो त उते मदीने में जेकर ज्यादा रहण जी बरकत चाहे जे जगह ते हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम आराम फरमाहिन उहा जगह अर्श खां अफजल सभनी साहब शेख अब्दुल हक लिखियो तारीख़ मदीना में उहा जगह जॾहिं रब जे अर्श खां अफजल हुजे त जिस्म मुस्तफा जो शान छा हूंदो। तव्हांखे रब मके वठी वञे, हुजूर जी हिकिड़ी हदीस ॿुधायो तव्हांखे, 6 जेके सियासता जा 6 हदीस जा सही किताब आहिनि उन जी नबी साईं फरमायो इब्न माजा जी हदीस आहे। अब कंहिंजे कहिड़े किताब जी आहे जेके 6 असांजा सही किताब जेके दर्स में पढ़ाया वेंदा आहिनि, चाहे कहिड़े बि मसलक जो देवबंदी सुन्नी जेको बि हुजे, 6 किताब असांजा सही आहिनि अहले सुन्नत वटि जेके उन में इहे पढ़ाया वेंदा आहिनि। दर्सी किताब में इहा हदीस आहे, जागो पिया आहिनि। नबी साईं फरमायो त आए काबा करीम अल्लाह साईं तोखे वॾी शान अता कई आ, वॾी अज़मत अता कई आ। ऐं काबा करीम तूं खुद खुशबू वारो आहीं, तुंहिंजूं हवाऊं मुअत्तर खुशबू वारियूं आहिनि, पर तुंहिंजो मक़ाम हिकिड़े मोमिन खां मथे कोन्हे। इब्न माजा जी हदीस आहे, तुंहिंजो मक़ाम हिकिड़े मोमिन खां मथे कोन्हे। मोमिन जो जॾहिं मक़ाम इहो आहे, मोमिन थींदो कॾहिं आहे, मोमिन थींदो कॾहिं आहे जॾहिं मोमिन जो इहो मक़ाम आहे त इमामुल मोमिनीन त मौला अली आहे। मौला अली जे इमाम नबियन जे इमाम जो शान छा हूंदो। मूं जेका आयत पढ़ी इंशाअल्लाह उन आयत ते अचां थो मिलाद ते, पर पहिरीं त ॿुधां जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया विया, सरकार जॾहिं आया इते अची मौला अली खे फरमाऊं, मौला अली तव्हां हिते बीह रहो, अंदर न अचो, तोखे मुबारक हुजे मूंखे जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी आयो आहे त मुंहिंजी लाडली शहज़ादी जे घर सुहिणो हुसैन पैदा थियो। किताब जो हवालो मआरजुन नबूवत जंहिंजा शेख अब्दुल हक बि हवाला ॾिना आहिनि। महबूबन फरमायो मौला अली तूं बीह रहो दर ते, अंदर कंहिंखे अचण न ॾिजां, तूं बि न अच। मौला अली था फरमाइनि त महबूबन फरमायो त ऐं अली पहिरीं ख़ुदा मलाइक मोकिलिया आहिनि जेके हुसैन जी ज़ियारत कंदा, पोइ तव्हां सभु घर वारा ज़ियारत कंदा। अल्लाहु अकबर। जॾहिं हुसैन सुहिणे जी विलादत जो आलम इहो आहे त मुस्तफ़ा जी विलादत जो आलम छा? अल्लाहु अकबर। मौला अली था फरमाइनि ऐं दर ते बीठो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु, सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु आया, सैयदना उस्मान गनी आया। मौला अली खैर आहे हुजूर अॼु वेठा कोन, ख़्वाब कोन ॿुधा। सरकार सिधा निकिरी आहे, पाण फरमाऊं त महबूबन मूंखे बि हिते बीहारियो आहे। सैयदा काइनात सलामुल्लाह अलैहि जेको आहे अल्लाह ताला बचड़ो अता कयो आहे, नबी साईं हिते मूंखे बीहारियो आहे। ऐं अबू बकर सिद्दीक़ ॿुध 4420 मलाइक हेसि ताईं मुंहिंजे हुसैन जी ज़ियारत करे निकिरी विया। जागो पिया आहिनि। सैयदना सिद्दीक़ अकबर सां मौला अली कचहरी पिया कनि, हुजूर अलैहिस्सलाम आया ॿाहिरि, पाण फरमायो मौला अली तव्हां अचो। सैयदना सिद्दीक़ अकबर ॿुधायो त या रसूल अल्लाह आऊं हैरान आहियां, तव्हांखे नदले जी मुबारक हुजे, पर आऊं हैरान आहियां त मौला अली मूंखे तादाद ॿुधाई। नबी साईं फरमायो मौला अली तोखे कीअं ख़बर पई तादाद जी? चईं या रसूल अल्लाह मलाइक जेके वफ़द में आया पे ओ अचण सां ऐलान पे कयूं त असां फलाणे आसमान जा हेतिरा मलाइक आहियूं, वरी जॾहिं निख्ता ते वरी ऐलान पे कयूं जेको बि वफ़द पे आयो ऐं ॻणींदो आयुसि त हेसि ताईं 4420 मलाइक थी विया आहिनि। नबी साईं फरमायो ज़ादकल्लाहु अक़लन, ऐं अल्लाह तो अली जी अक़ल खे अञा मज़ीद बुलंद फरमाए। जागो पिया। हुजूर अलैहिस्सलाम ख़्वाब ॿुधंदा सहाबा जा, हदीस पे ॿुधां मिशकात शरीफ जी, विच में इहा ॻाल्हि अची वई मिशकात शरीफ। जागो पिया था। अल्लाहु अकबर। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं फजर जी नमाज पढ़ी वेठा, देर सां आया, जल्दी नमाज पढ़ूं। सहाबा का पाण खुद पुछूं त सहाबा मूंखां पुछो त मूं देर छो कई? मिशकात शरीफ जी हदीस।
त महबूबन खां सहाबन अर्ज़ कयो मुंहिंजा हबीब असां तव्हांखे कीअं था पुछी सघूं असांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां खां पुछूं नबी साईं फरमायो मुंहिंजा सहाब ॿुधो त मूं लेट अॼु छो कई देर छो कई ऐं रात जे नफ़लनि ना तहजद ना उथियुसि पोइ मुंहिंजे रब जेतिरो चाहियो ओतिरा मूं नफ़ल पढ़िया रकातूं पढ़ियूं पोइ जॾहिं आउं सजदे में वियसि त सजदे में मूंखे मुंहिंजे रब जो दीदार थी वियो मुंहिंजा मुसलमान भाउ तुंहिंजी नमाज़ ॾिस मुस्तफ़ा जी नमाज़ मुंहिंजी तुंहिंजी नमाज़ ऐं हुज़ूर जी नमाज़ फ़र्क़ु छा आहे अल्लाहु अकबर सैयदना अली हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम था फरमाइन मुंहिंजा सहाबो ॿुधो मूंखे सजदे में पंहिंजे रब जो दीदार थियो त मुंहिंजे रब मूंखां पुछो त ऐं महबूब मूंखे ॿुधा त मलाइक बास छा थी था कनि मलाइक छा थी था बहस कनि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मूं अर्ज़ कयो त मुंहिंजा रब मूंखे इल्म न आहे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा रब पाक मूंखे इहो इल्म न आहे अल्लाह तबारक व तआला महबूब जे नबी साईं था फरमाइन मिशकात शरीफ जो हदीस आहे नबी साईं फरमायो त अल्लाह ताला पंहिंजे वॾाई जा हथ मुबारक मुंहिंजे कुलनि ते रखिया अबा जागो पिया लाइन कहते गौस पाक जो हथ हुजे शान वारो सोहणे सिद्दीक़ अकबर जो हथ शान वारो सोहणे फारूक आजम जो हथ शान वारो सोहणे उस्मान गनी जो हथ शान वारो मौला अली जो हथ हुजे त शान वारो मुस्तफा करीम जो हथ हुजे शान वारो आदम सफीउल्लाह जो हथ हुजे त शान वारो इब्राहिम खलीलुल्लाह जो हथ हुजे त शान वारो पर कुर्बान वञा मुस्तफा तुंहिंजे कदमनि तां जे कुलनि ते मुंहिंजे करीम रब जा हथ हुजनि मिशकात शरीफ जी हदीस आहे मुश्ताक जागे पियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं रब मुंहिंजे हथ कुलनि ते रखिया त मुंहिंजे करीम रब जे हथनि जी थताण मूं मुंहिंजे कल्ब में सीने में महसूस कई मूं थताण महसूस कई नबी साईं फरमायो त मुंहिंजे रब फरमायो महबूब हाण ॿुधा त पाण फरमाऊं त मूं चयो मुंहिंजा मौला हाण जेकी पुछे त आऊं तोखे ॿुधायां जागो पिया महबूबन फरमायो त मलाइक बहस इने ते था कनि त हिकिड़ा माण्हू नमाज़ पढ़ी वरी ॿी नमाज़ जो इंतज़ार था कनि त उन्हनि जे लाइ मलाइक दुआ था घुरनि जेके ॿी नमाज़ जो इंतज़ार था कनि अल्लाह असां सभिनी खे मीराज जे सदके नमाज़ी पढ़े अल्लाह असांखे नमाज जे वक़्त जी पाबंदी नसीब फरमाए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाण फरमायो मुंहिंजे रब हाणे जागो पिया लाइन अल्लाह क़ुर में छा थो चए ॿुधो इहा हदीस आहे वरी क़ुर उहा सभ खां अफ़ज़ल क़ुर जी तफ़सीर उहा जेका हदीस सां हुजे सब खां अफ़ज़ल तफ़सीर अल्लाह से छा थो फरमाए क़ुर में वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा अल्लाह से तो फरमाए वअल्लमक मा लम तकुन तअलम ऐ महबूब असां उहो सभु तोखे सेखारे छॾियो जेको तव्हां न ॼाणदा अब जागो प्या वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान ज़ालिक फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा महबूब सब खां वधीक मूं रब जो फज़ल तुंहिंजे मथां सुभान अल्लाह जंहिंजे मथां सब खां वधीक वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा महबूब अल्लाह जो फज़ल सब खां वधीक तुंहिंजे मथां जंहिंजे मथां रब जो सब खां वधीक फज़ल हुजे उन्हें सां तुंहिंजो मुंहिंजो इल्म को मुक़ाबलो कंदो अदा जागो पिया करे सघे थो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे तव्हां जेतिरा बि लिखियल पढ़ियल माण्हू वेठा आहियो ऐं दावा सां तव्हांखे थो चवां हिकिड़ी ॻाल्हि दावा सां मूंखे हिकिड़ो बि हुज़ूर जो सहाबी ॿुधायो हिकिड़ो जंहिं चयो हुजे त नबी साईं खे इल्म मुंहिंजे बराबरि आहे या हुज़ूर ही कोन ॼाणदा ही कोन ॼाणदा हिकिड़ो सहाबी ॿुधायो हिकिड़ो अहल बैत ॿुधायो हिकिड़ो को इमाम ॿुधायो हिकिड़ो सहाबी बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो ताईं इल्म जेको पहुतो आहे सहाबा ताईं पहुतो आहे अहल बैत ताईं पहुतो आहे इहो सारो जो सारो रसूलुल्लाह जे इल्म जो हिकिड़ो कतरो आहे अब जागो पिया या न सुता पिया सुभान अल्लाह जागो पिया न
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुलन ते अल्लाह जा हथ हुजन मिसका शरीफ के हदीस हाणे मुझे का आयत पढ़ी अल्लाह से उनमें छा तो चे चौथों सिपारो गौर से बुझो अल्लाह से फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन जोर से सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम में आले इमरान में तो फरमाए तहकीक लक़द मन्नल्लाह तहकीक अल्लाह पाक मोमिनन ते एहसान कयो जागो प्याला तहकीक बेशक रब एहसान कयो मोमिनन जे मथा लक़द मन्नल्लाह अलल मोमिनी ऐ मुजा रब तुझा एहसान असा ते किरोणे आहिनि जागो प्यारा बा या अल्लाह रात असांजे आराम ला इहो तुंहिंजो एहसान ऐ मुंहिंजा करीम रब ज़मीन साला ठाहे इहो तुंहिंजो एहसान ऐ मुंहिंजा करीम रब हे समरात मेवात तरह तरह जा फल ज़मीन मां कढिया इहो तुंहिंजो एहसान मौला औलाद ॾिने इहो तुंहिंजो एहसान मौला नज़र ॾिने इहो तुंहिंजो एहसान मौला किरोड़ा नियामतूं ॾिने इहो तुंहिंजो एहसान अल्लाह ताला फरमाए थो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा मुझो रब करीम फरमाए तो मुझी नियामतों गड़ी दो शुमार करे न सकदो वमा मिन दाबतिन फिल अर्दे इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा मुझो करीम रब फरमाए तो जेके पैसा वारू चीजों जमीन ते कीड़ा मकोड़ा जंगल जा जानवर समझ में किरोड़ा किस्म जा जेके जानवरन ये सारा जो सारियूं जेके भी चीजों चुरंदर फुरंदर इनन सबन के रिज़्क दियण वारो मां रब आया जागो पे आबा मुझे रब जो एडी नियामतूं चे तो गणे कोन सकदो मगर रब तो चे मोमिनो अदाला जागो पे आला ना या अल्लाह हेडियूं तुंहिंजूं नियामतूं अल्लाह साईं तो फरमाए मुसलमानो बुधो मुझू नियामतूं जेके आहिनि इहे सभु जेतिरियूं पई रिज़्क तो ॾियां सिर्फ़ मुसलमाननि खे तो ॾियां ऐं रब मुसलमान जो तो कोन आहियां रब्बुल आलमीन आहियां रब्बुल आलमीन आहियां तव्हांखे कोन थो ॾियां गौर कजो इन आयत ते काफ़रनि खे बि थो ॾियां था मुंहिंजे दुश्मननि खे बि ॾियां थो जेके नथा मञनि उन्हनि खे बि थो ॾियां यहूदन नसारा मुशरिक मजूसी सभिनि खे थो ॾियां जेकर औलाद तो ॾियां त सिर्फ़ पंहिंजे मुसलमाननि खे थो ॾियां न काफ़रनि खे बि ॾियां थो यहूदनि खे बि ॾियां थो मुसलमाननि खे बि ॾियां थो सभिनि खे ॾियां थो जेकर नज़र ॾिनी आहे सिहत ॾिनी आहे ज़मीन आहे आसमान जेके बि नियामतूं आहिनि जहिड़ियूं मुसलमाननि लाइ आहिनि अहिड़ियूं काफ़रनि लाइ आहिनि जेके मूंखे मञनि था उन्हनि जे लाइ आहिनि जेके नथा मञनि उन्हनि जे लाइ आहिनि पर मोमिनो ईमान वारो तव्हां ते मूं हिकिड़ो एहसान कयो आहे ॿुधो मूं रब कहिड़ो कयो आहे ॿुधायां अल्लाह साईं मुंहिंजा रब वो कहिड़ो आहे जेको सिर्फ़ मोमिननि ते आहे अल्लाह ताला फरमाए थो लक़द तहकीक बेशक लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन तहकीक अल्लाह ताला एहसान फरमायो मोमिनन जे मथा मुंहिंजा रब वो कहिड़ो आहे जेको सिर्फ़ मोमिननि ते आहे बाक़ी तो जूं नियामतूं दुश्मननि दोस्तनि जे लाइ हिकु जहिड़ियूं आहिनि अल्लाह ताला फरमाए थो इल्बअस फीहिम रसूला जो उन्हनि मजारा उन्हनि में रसूल मोकिलियो साबित थियो तो हुजूर जी एड़ी नियामत आ जे रब साईं तो चए मोमिनो इहो मूं रब तव्हां ते थोरो कयो आहे थोरो मुंहिंजो थोरो आहे तव्हां ते एहसान आहे मुंहिंजा मालिक मसलन को बादशाह हुजनि बादशाह अदा जागो पिया लाइन जॾहिं जागो पिया चवां त का ख़ासि ॻाल्हि करणु मुंहिंजी आदत आहे पंहिंजे बयान में हिकिड़ो बादशाह हुजनि उहो रुपयो हिकिड़ो कंहिंखे ख़र्ची ॾे चए त मूं तो ते एहसान कयो इहो ठही सघे थो यार तू बादशाह वक्त जो पाकिस्तान जो सऊदी जो कंहिं बि मुल्क जो इराक जो ईरान जो मुल्क कंहिं बि मुल्क जो बादशाह हुजे त तूं जेकर हिकिड़ो रुपयो ॾींहुं चए ते एहसान आहे यार तू बादशाह थी करे हे रुपयो हिकिड़ो एहसान थो थी सघे बादशाह का चीज ॾे त एहसान आहे थोरो चए तो मुंहिंजो थोरो आहे त तमामु वॾी चीज हूंदी मुंहिंजो रब फरमाए त बंदा तव्हां ते मोमिनो मूं रब थोरो कयो आहे त उहो थोरो उहा चीज कहिड़ी हूंदी जेका रब जताए जागो प्यावा
जागो पिया न अल्लाह से ॿिया थोरा कोन थो चए मुसलमानों मूं थोरो कयो तव्हांखे रिज़्क़ थो ॾियां न ऐं रब आहियां ऐं तव्हांजो ख़ालिक़ आहियां मूं ते हक़ आहे हुज़ूर जी हदीस अल मख़लूक़ अयालुल्लाह मख़लूक़ मुंहिंजे रब जो अयाल आहे उहो रब रिज़्क़ जो ज़िम्मो खयो आहे इहो रब चए थो थोरो कोन्हे तव्हांखे रिज़्क़ थो ॾियां तव्हांखे हयाती इहो थोरो न आहे औलाद थोरो न आहे ज़मीन आसमान सभु चीज़ूं तव्हांखे ॾिनमि थोरो न आहे तव्हां ते थोरो कहिड़ो आहे त तव्हांखे मुंहिंजो महबूब ॾिनो आहे इल्बाअस फीहिम रसूला ये तमाम नजारा रसूल मबऊस फरमायो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब चए त थोरो आ उहो थोरो जॾहिं रब थोरो करे त असां बि वरी शुक्रगुज़ार थियूं न उन थोरे जो शुक्र त करियूं अब जागो पिया न मौला तुंहिंजा एहसान है अल्लाह तुंहिंजा एहसान है मौला तो असांखे अहिड़ो रहबर ॾिनो आहे अहिड़ो हादी ॾिनो आहे अहिड़ो महबूब ॾिनो आहे अहिड़ो आका ॾिनो आहे जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे असांजे नाना साईं ॿुधायो न नाना साईं त शैतान खे पहिरीं हसद थियो शैतान खे छा थियो पहिरीं हसद थियो शैतान कहिड़ो शैतान जिब्रील के खुदा जी मोहब्बत पढ़ाईंदो मीकाइल के खुदा जो इश्क मोहब्बत पढ़ाईंदो इसराफील के खुदा जी मोहब्बत पढ़ाईंदो मलाइकन के अल्लाह जी मोहब्बत जो दर्स ॾींदो ऐं अज़ाज़ील मलाइकन जो उस्ताद हो मगर तड़ियो रब उनखे छाजे करे रब साईं उनखे पाण खां परे छो कयो अल्लाह ताला कुरान में तो फरमाए त शैतान छाजे करे तड़ियो अल्लाह ताला जॾहिं जन्नत में शैतान जे जिस्म खे रखी छॾियो शैतान घुमे पियो जन्नत में जिब्रील मीकाइल सभई गॾु आहिनि त अल्लाह ताला जॾहिं हाणे इन ते तव्हां फिकर करियो गौर करियो जॾहिं शैतान पियो घुमे मलाइक सभु पुठियां जिब्रील पुठियां मीकाइल पुठियां सॼो वफ़द करे शैतान अज़ाज़ील अॻियां आहे त आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मिट्टी ऐं पाणी में अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां ठाहे उन जो जिस्म जन्नत में रखायो तफसीर रूहुल बयान कई सौ साल पुरानी तफसीर आहे उन जो हवालो पियो ॾियां तफसीर रूहुल बयान बगदाद में अल्लामा इस्माइल हकी लिखियो आहे लिखे थो त जॾहिं अज़ाज़ील आयो त जिस्म आदम अलैहिस्सलाम अञा रूह रब कोन विधो सिर्फ़ जिस्म जन्नत में पियो त अज़ाज़ील जॾहिं शैतान आयो त शैतान ॾिसी करे उते आदम अलैहिस्सलाम जे जिस्म खे ॾिठो त दिल में चई अल्लाह अगर मूंखे चए त हिन जी ताबेदारी कर त अगर मुंहिंजे रब चवंदो त बि कोन कंदुसि नाना ॿुधायो त उनखे हसद पैदा थी वियो जागो पिया अलाए न आदम केरु आहे आदम केरु आहे अल्लाहु अकबर बुखारी शरीफ जी हदीस आहे सहाबन पुछो मता वजबत लकन नबूवत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा हबीब ॿुधायो तव्हां नबी कॾहिं थियो बुखारी जी हदीस महबूब तव्हां नबी कॾहिं थियो नबी साईं फरमायो कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा सहाबो ॿुधो ऐं तॾहिं बि नबी हुयसि जॾहिं आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी ऐं पाणी में मलाइकन जिस्म अञा ॻोयो पिए अञा मलाइकन उन मिट्टी खे ॻोयो पिए उन वक़्त मां मोहम्मद करीम नबी हुयसि मुसलमानों तव्हांखे कहिड़ो शान वारो नबी मिलियो आहे उन्हें हबीब जे विलादत जी खुशी करण खपे या न जागो प्यावा करण खपे या न रब चए मूं तव्हां ते एहसान कयो आहे रब क़ुरान में चए मूं तव्हां ते थोरो कयो आहे मौला तो थोरो कयो आहे त असीं बि ॻाइण वारा ॻायूं था मुश्ताक ॻाए पियो सभु पंहिंजो असांजा सभु दोस्त महबूब जी विलादत जो ज़िक्र करे ॻाइनि पिया त ऐं मुंहिंजा रब तुंहिंजो एहसान आहे असीं शुक्र था करियूं जो तूं असांखे अहिड़ो हादी ॾिनो जागो प्यावा शैतान जो आहे तफसीर रूहुल बयान में आहे शैतान जो आयो घुमदे घुमदे आदम अलैहिस्सलाम जे जिस्म के जरे ॾिठई त आदम अलैहिस्सलाम जे बाबा से ॿुधायो न हसद थियो तकबर बाद में कई पहिरीं हसद थियो उन्हें छा कयो शैतान तफसीर रूहुल बयान आहे तमामु पुराणी कई सौ साल ग़ालिबन 600 साल पुरानी तफसीर आहे 30 जुल्दन जे अंदर तफसीर अरबी में तफसीर रूहुल बयान अल्लामा इस्माइल हकी लिखियो आहे बगदाद जाए जागो पिया
शैतान छा कयो जे थुक उछलाई आदम अलैहिस्सलाम जे मथां थुक उछलाई बुग़त में हसद में आदम अलैहिस्सलाम जो जिस्म रखियो जन्नत में हसद का थुक उछलाई अल्लामा इस्माइल हकी तो लिखे त रब साईं फरमायो त जिब्रील इने खबीस खबासत कई आ मुझे नबी जी बेअदबी कई आ हालांकि ता जिब्रील के मलाइकन के सबक तो दे अल्लाह जी मोहब्बत जा पर हिन मुझे नबी जी बेअदबी कई आ तेजे करे अल्लाह तबारक व तआला जिब्रील के चयो त जिब्रील या जेका हिन थुक उछलाई आ इने के तू उगी छड ऐं इने मां उगी कुत्ते के पैदा अल्लाह से कुत्ते के पैदा करे अल्लाहु अकबर अज़ाज़ील जे थुक मां रब साईं कुत्तो जेको आ अल्लामा इस्माइल हकी तो लिखे त कुत्ते में टे ख़ासियतूं आहिनि हिकड़ी उन्हें में मलाइकन वारी ख़ासियत आ जे जिब्रील जो हथ लगो उन्हें थुक के तेजे करे सजी रात कुत्तो जागंदो आ या मलाइकन वारी ख़ासियत आ बियो माण्हुनि सां गॾु ज्यादा तो रहे या इंसान जेको आदम अलैहिस्सलाम जे जिस्म सां लगो इहा ख़ासियत आहे ऐं टी इन में जेका आहे या माण्हुनि खे जेको चक तो विझे इहा शैतान वारी ख़ासियत आ कुत्ते जे हथ जागो पिया बा गाल बुधी करे ता परेशान थी जाए सुभान अल्लाह जोर सां जो हां जेका दुन है दुन अल्लामा इस्माइल हकी तो लिखे या दुन जेका हेठा इते इब्लीस जी इते थुक करी जेका हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम वा साफ कई इने जे करे अल्लाह ताला हिन दुन के जेको हेठ कयो आ वा हजरत जिब्रील अलैहिस्सलाम जेको जो हथ लगो आ या क़यामत ताईं हर इंसान में निशानी आ सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जागो पिया वो तो कुरान अल्लाह तबारक व तआला शैतान जो कोन शैतान रब साईं अता सब दोस्तन का पूछा तो त शैतान यो अमल पाण कयो या खुदा पांजी कुदरत से करायो उनके जवाब दियो शैतान यो अमल पाण कयो बेअदबी जो या रब करायो खैरिही व शर्रिही मिन अल्लाह ताला अल्लाह जाने खैर शर अल्लाह जे तरफ जेको अल्लाह जे तरफ का मगर इनमें जेको नुक्तो आहे वो नुक्तो केड़ो आ मुझे रब समझायो त नादानो मता इबादत ते नाज कयो तवां जी नमाज 50 साल 60 साल 70 साल अज़ाज़ील शैतान जी नमाज जमीन जे मता हजारों साल जन्नत में हजारों साल लाखों साल हुन नमाज पढ़िया पर मुझे नबी आदम सफीउल्लाह जी बेअदबी कई मु रब नमाजों कोन दिछूं ऐं मु रब फरमायो तू निकर तू जेको आ जहन्नमी आए अल्लाह से फरमायो तो तू जहन्नमी आए ऐं निकर मुझे दरबार में रब साईं लानती इला यौमिद्दीन अल्लाह से कुरान में फरमायो तुझे मथा मु रब जी लानत आ क़यामत ताईं 50 साल जी नमाज कौन हुई 60 साल जी कौन हुई लाखों साल अज़ाज़ील जिन्नन मा हो मलाइकन मा कौन हो जिन्नन मा हो सही मुस्लिम की हदीस अज़ाज़ील लाखों साल दुनिया में जमीन में पोवरी जन पे पेरा आसमान पे ते जन्नत में अज़ाज़ील मथे वेंदो मलाइक हेठ वेंदा रब साईं एदी शान देखारे पो एतरो किरायो तोखे मुके समझायो त नादानो समझो मता मुझे हबीब जी बेअदबी करियो जेको आदम सफीउल्लाह जो बेअदब मलाइकन जो उस्ताद हो पर क़यामत ताईं लानती बनजी वियो मुझे मुस्तफा जा बेअदब थी वेंदो त मुके नमाज़न जी परवाह कोने जागो प्यादा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान वने सरकार जी शान छाए आदम अलैहिस्सलाम अल्लाहु अकबर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम नबी साईं जे एकड़ी हदीस मुके याद अची वई त आदम अलैहिस्सलाम 300 साल रुना 300 साल इमाम सुयूती लिखियो अल क़साइद अल कुबरा 300 साल हिकड़ो साल न चाचो मदा रब्बना ज़लमना ऐ मुजा पालनहार असा पांजे पाण ते जुल्म कयो अनफुसना व इल्लम तगफिर लना संज बख्शे फरमा व रहमना रहम असाते रहम फरमा 300 साल आदम अलैहिस्सलाम रब्बना ज़लमना चोंदो रहो मुझे रब तवज्जो कोन फरमायो यो तबलीग जमात वारे फजाइल आमाल में मौलाना ज़करिया बाब जिक्र में या हदीस एक की हदीस जे मोतबर किताबन में आ गया जागो प्याला इना एक ही मोतबर हदीस किताबन में इमाम सुयूती का लिखन तो आदम अलैहिस्सलाम आखिर में चयो अल्लाहुम बिहक़्क़ि मुहम्मदिन अन तग़फिर ली
ऐ मुझा रब सोने मोहम्मद करीम जे सदके मुझी खता माफ फरमा। अल्लाह ताला फरमायो प्यारा आदम अना मुझो हबीब आयो कोने नबी साईं दुनिया में आया कोने तू पहरो नबी है तो का बाद में 1.25 लाख कमु पेश नबी दा उन्हें का पो मुझो दिलबर महबूब मदीने वारो घोट ईंदो तो किथे ॾिठो मुझे हबीब के। इमाम सूती अल खसाइस अल कुबरा मशहूर हदीस जो किताब आ उन्हें जे अंदर ता फरमाइन त महबूबन फरमायो मुझा रब जने तो मुझे अंदर रूह विदो मु अखियूं खोलियूं तो मु ॾिठो त अर्श अजीम जा जेके थंब हुआ उन्हनि ते लिखलो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब जागो प्या इमाम सुयूती अल खसाइस अल कुबरा मक्के मुकर्रमा मदीने शरीफ में जो किताब आम तो मिले अल खसाइस अल कुबरा अरबी में हां आदम अलैहिस्सलाम तो चैत रब जड़े तो जन्नत में रूह विदो मु अख खोली त मु अर्श जन्नत अर्श केतरो परे आ आदम अलैहिस्सलाम तो फरमाया त मु जी अख खोली त अर्श ते मुजी नजर पई ते कलमो लिखलो ऐं समझी वियोस त मुझे रब तो जो नालो पंजे नाले सा गड अर्श ते लिखियो आ यकीनन इने का महबूब तो के कायनात में भी हुंदो ही कोन। सुभान अल्लाह बेशक हलो क्या बा हुजूर जो नालो किथे लिखला अर्श जे मथा अर्श जे थंबन जे मथा आदम अलैहिस्सलाम हदीस इमाम सुयूती लिखिया आदम अलैहिस्सलाम फरमायो मुझा रब उन्हें दी अल्लाह से फरमायो आदम प्यारा मुझा नबी अगर पहरी गुरयान 300 साल तो के रोड़िया कोना महबूब जो वास्तो पहरी विजे हां तो के बख्शे छड़िया हां। हण सवाल पैदा थियो तो आदम के मुझे रब पहरी दिखारियो मगर बाद में खुदा उनके ज़हन में विदो तो के मुझे समझाण जेला ये हदीस तमा बुधी होजी जरूर फजाइल अमाल में त जदे आदम अलैहिस्सलाम जी बख्शिश अल्लाह महबूब जे वसीले सा कईया त मुझा मुसलमान तुझा मुझा अमल आदम अलैहिस्सलाम का मथे कोनन वो अल्लाह जो सफिया अल्लाह जो नबिया सब नबियन जो ॾाॾो अबुआ ऐं सभनी नबी सब नबी उन जे औलाद मान जने उन जी भुल के मुझे रब हुजूर के वसीले सा बख्शियो आ त तू भी यकीन रख त तुझो मुझो खताऊं पर अल्लाह क़यामत जने हुजूर जे सदके बख्शो। जागो प्यावा वण आऊं थकी पियोस तव्हां कोन थका तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदम अलैहिस्सलाम जन्नत में सुता पिया आहिनि तफसीर रूहुल बयान शैतान के अल्लाह से फरमायो बस आखिरी गाल कंस 5 मिनटन में मुख्तसर तो मिलाद जो जिक्र कंदस अल्लाह ताला फरमायो त हां जेके भी मलाइका हो व इज़ कुन्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अल्लाह से हुक्म कयो मलाइकन के तो आदम के सजदो कयो कुरान पाक जागो पे मलाइक नूरी आदम अलैहिस्सलाम ते मिट्टी में रब ठायो नूरी मलाइक जिब्रील इसराफील इज़राइल अदा जागो पे लाइन आज तकरीर कोने दरस कुरान अल्लाह तबारक व तआला तो चाहे मलाइको तमाम सब आदम के सजदो करियो अल्लाह साईं सजदो मलाइक आदम के छो करायो सजदो तो सिर्फ अल्लाह जे लाए जागो प्याला न इन्नमल आमालो इते साबित थियो अदा पेरे पियो सजदो थी वियो न इन्नमल आमालु बिन्नियात नबी साईं जी हदीस हर अमल जो दारो मदार नियत थिया अगर सजदो खुदा जेला सर्फ हो जात रब साईं मलाइकन का आदम के सजदो न कराया पर फर्क हो आदम जो सजदो ताजीम जो हो खुदा जो सजदो इबादत जो हो को मानू चाहे तो असा काबे के सजदो ता करियो ना बैतुल्लाह के सजदो कोने बैतुल्लाह शरीफ दिस है सजदो असा जो अल्लाह के आहे जगो पे आबा सजदो के क्या है अल्लाह क्या है यूसुफ अलैहिस्सलाम ख्वाब ॾिठो तो मुझे भा ऐं मूंखे चंड ऐं तारा सजदो पिया कनि तो पाण वालिद ताबीर कयो तो उन में आऊं ऐं तुंहिंजा भा यारा तोखे जेको सजदो कंदासीं कुरान सूरह यूसुफ में आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं नबी थियो त उन जे वालिद याकूब बि सजदो कयो भारनि बि सजदो कयो त उहो यूसुफ के इबादत जो सजदो कोन उहो यूसुफ अलैहिस्सलाम के ताज़ीम जो सजदो हो जागो पिया लाइन जागो पिया अल्लाह ताला मलाइकन खां आदम अलैहिस्सलाम के सजदो छो करायो मुझे लगे तो हाँ भूख लगी असर नहीं सुभान अल्लाह घट थी वही वक्त असर 5 मिनट जो बात है
हाजिर हाजिर पर हाणे मूंखे खुद बुख लगी आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला चयो त आदम तू मलाइको आदम के सजदो करियो। आदम अलैहिस्सलाम में अञा रूप कोन सिर्फ जिस्म हो। जागो पिया ना दा। अल्लाह से फरमायो सजदो करियो। अज़ाज़ील शैतान बीठो सामने। शैतान सब खां पहिरीं हो। शैतान छा कयो जे पुठ वराए छॾी पुठ। ऐं अल्लाह तबारक व तआला जी हुकुम कयो त सब खां पहिरीं सजदो तफसीर रूहुल बयान में तो अचे त सैयदना जिब्रील कयो। के सजदो कयो? तफसीर इब्न अब्बास में सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास तो फरमाए त जेको रब साईं मलाइकन खां सजदो करायो हो आदम अलैहिस्सलाम के, हकीकत में वो आदम के सजदो कौन हो? वो नबी करीम अलैहिस्सलाम जो नूर आदम अलैहिस्सलाम जे चेहरे में रब साईं हुजूर जे नूर के सजदो करायो। इन आयत जेका है कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, इन तहकीक आयो अल्लाह जे तरफ का नूर ऐं व किताबुम मुबीन ऐं रोशन किताब। इन आयत जी तफसीर में सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास लिखियो त आदम अलैहिस्सलाम के सजदो कोन कयो मलाइकन, हुजूर के सजदो कयो, हुजूर जे नूर के सजदो कयो। तमाम सब अहले इल्म बैठायो मलाइक नूर जी पैदाश, जिब्रील मलाइकन जो सरदार। रब तो चेत मुझे आदम के सजदो कर। अल्लाह ताला तोखे मुखे देखारियो त आऊं पंहिंजे नबी जी ताज़ीम रुगो तव्हां खां न नूरन मलाइकन खां ताबेदारी तो कराया, सजदो तो कराया। हालांकि सजदो मुझे ना जुगाए, वो इबादत जो आहे ताज़ीम जो सजदो आ। तव्हां समझी वञो त मुझे मुस्तफा जो नूर वो आ जेके जिब्रील बि नूर मुस्तफा के सजदो कयो आ, मीकाइल बि नूर मुस्तफा के कयो आ, इसराफील बि नूर मुस्तफा के कयो आ। सभनी मलाइकन मुझे मुस्तफा जे नूर के सजदो कयो। सुभान अल्लाह। मलाइकन जॾहिं सजदो कयो, इते हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। जिब्रील सजदो पहिरीं कयो, उन खे ॾिसी मीकाइल कयो, उन खे ॾिसी इसराफील कयो, उन खे ॾिसी इज़राइल कयो, उन खे ॾिसी पोइ जेतिरा बि मलाइक आहे उहे सभु सजदे में हलिया। सुभान अल्लाह। तव्हां कोन पर उहो सजदो केतिरी देर हो? तफसीर रूहुल बयान वारो तो लिखे त हिकिड़े कलाक जो सजदो, 2 कलाकनि जो सजदो, 5 कलाकनि जो सजदो, 5 ॾींहंनि जो सजदो, न महीने जो, न 500 साल रब फरमायो त आदम के सजदो कयो। घणो? 500 साल। तफसीर रूहुल बयान 500 साल। इते हिकिड़ी 500 साल छो रब एतिरी देर कराई? हुजूर जी ताज़ीम में जिब्रील किरी पियो, मीकाइल किरी पियो, इसराफील। हाणे तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। जी तव्हां हिकिड़ो इमाम तो नमाज पढ़ाए, बैत अल्लाह तव्हां सभिनी खे बैतुल्लाह शरीफ ॾेखारे, मदीनो शरीफ ॾेखारे। कॾहिं कॾहिं देर सां माण्हू आख़िरी सिफ़ में तो अचे त ॾिसे त हज़ार माण्हू सजदे में पिया आहिनि, केॾो मज़ो ईंदो आहे। रब करीम जे दरबार में अल्लाह सभिनी खे मिठड़ो मदीनो ॾेखारे। जागो पिया। लाखों माण्हू, अगरि लख माण्हू सजदे में हुजनि त जेको मुसलमान हूंदो उनजी दिलि ठरी पवंदी। जागो पिया आहिनि न? अल्लाह जे दरबार में लख माण्हू सजदे में, पर होॾां मलाइकनि जी तादाद जी ख़बर कोन्हे त केतिरा आहिनि। उहो लश्कर केॾो हूंदो, सभु सजदे में आदम खे। रब पे ख़ुशि थियो, मुस्तफा जे नूर के सजदो आहे। हिकिड़ो माण्हू जेको आहे सड़ियो पे इब्लीस। अल्लाह ताला जेका देर कराई दुश्मन पे हुजूर जो सड़ियो, रब साईं फरमायो मलाइको सजदो त हिकिड़े सेकंड में थी सघे थो, हिकिड़े कलाक में थी सघे थो, 5 कलाकनि में थी सघे थो, पर मलाइको हिकिड़ी सदी न, 200 साल न, 300 साल न, 500 साल आदम के मुस्तफा जे नूर के सजदो करे तो दुश्मन मुझे मुस्तफा जो सड़ंदो रहे। तफसीर रूहुल बयान अल्लामा इस्माइल हकी, उन जो हवालो पे दिया। को भी दोस्त चवंदो उनखे ॾेखारण न तैयार है। 500 साल पुरानी तफसीर आहे। उन वक्त न को शिया न को वहाबी, उन वक्त को एड़ो फितनो भी कोन हो। एक बे में उलमा नाना साईं तव्हांखे पैगाम ॾिनो त भाई इत्तेहाद करियो। खुदा जे वास्ते का ॻाल्हि तव्हांखे समझ में न अचे मूंखां अची पुछो किथे लिखल आहे। अगरि तव्हांखे न अचे त मूंखां पुछो। हिक ॿिए सां ज़रूरी आहे असां मुस्लमान ज़िद न कयूं ऐं क़ुर हदीस खे पढ़ूं, तहक़ीक़ कयूं। इहो ज़रूरी न आहे त आउं सुन्नी आहियां त सुन्नी रहां, आउं जेको आहे दोबंदी आहियां दोबंदी रहां, आउं शियो आहियां त शियो रहां। न, अल्लाह अक़ल ॾिनो आहे, तव्हां तहक़ीक़ ज़रूर कयो, तहक़ीक़ जरूर करियो। जागो पिया। आदम अलैहिस्सलाम के मलाइकन घणी देर सजदो कयो? 500 साल। तफसीर रूहुल बयान।
सजदो जने मलाइकन कयो इल्ला इब्लीस, रब कुरान में तो चे सवा इब्लीस जे रब ॾिठो पे रब से कुरान में इब्लीस छा कयो जो पुठ ॾेई बीठो, पुठ ॾेई आदम अलैहिस्सलाम के पुठ ॾेई छॾई, हेॾा मखलूक पे ॾिठई मलाइकन जी जेका ख़लक हुई सभु सजदे में, हुन पे ॾिठो त हाण मां उथियनि, हाण उथियनि, हाण उथियनि, पर रब साईं हुनखे 500 साल ॿियारियो। तॾहिं जॾहिं अल्लाह ताला तफ़सीर रूहुल बयान में आहे त शैतान जे चेहरे में जेको अल्लाह जी मोहब्बत जो नूर हो उहो रब साईं खसे बांदर जहिड़ी सूरत बनाए छॾी शैतान जी, हालांकि मलाइकन जो उस्ताद हो, बांदर जहिड़ी सूरत थी वई तफ़सीर में तो अचे। जिब्रील सब खां पहिरीं सजदो कयो, तफ़सीर रूहुल बयान में आहे त अल्लाह ताला सॼो क़ुरान जिब्रील जे सिर्फ़ चेहरे ते लिखाए छॾियो। सुभान अल्लाह। ऐं जिब्रील अलैहिस्सलाम के रब फरमायो तो मुझे नबी जी ताज़ीम में पहल कई आहे। ऐं जिब्रील अलैहिस्सलाम ऐं रब तोखे इहो मक़ाम तो ॾियां, सिदरतुल मुंतहा ते तोखे बादशाह तो बनाए वियारियां, सब मलाइक तुंहिंजे हेठां 600 तोखे पर तो अता करियां, ऐं जेको बि नबी ईंदो उन नबी जे लाइ पैगाम खणण जे लाइ ऐं वही तो रब तो जिब्रील के ऐं रब मुक़रर तो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो पिया बा, जागो पिया, हुजूर जी शान ये तो आदम जी शान है, मगर आदम जे चेहरे में हुजूर जो नूर। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जने जिब्रील ॾिठो, मिकाइल ॾिठो त ही असां वारो जेको उस्ताद हो इहो वेचारो हेॾो चेहरे में नूर हो, की अहिड़ो अजीब थी वियो, रंग कारो सफ़ा बांदर भोलो थी वियो, तफ़सीर में बांदर थी वियो। हिन आदम के सजदो कोन कयो त ख़ुदा हिन जे चेहरे मां नूरानियत ख़त्म करे छॾी। त उन मलाइकनि छा कयो, जे हिकिड़ो त रब जो हुकुम सजदो कयो, ॿिए दफ़ा वरी शुक्राने में सजदो कयो आदम के त मौला तुंहिंजो शुक्र थियो, असां तुंहिंजी ॻाल्हि मञी, अगरि हिन ख़बीस वांगुरु न मञूं हा त असांजो चेहरो पे हेड़ो खबीस थी वई। तफ़सीर रूहुल बयान में लिखल आहे त 10 सजदा जेके नमाज में असीं था कयूं, हिकिड़ो सजदो थी सघे थो न, पर नमाज में तव्हां 2 सजदा कंदा आहियो न, इन जी शुरूआत इहा आहे मलाइकन कई आहे। हिकिड़ो रब जो हुकुम आहे, ॿियो शुक्राने जो। अब जागो प्याला है ना हुजूर जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मिशकात शरीफ में नबी साईं फरमायो तो जुम्मे जे ॾींहं में अल्लाह से यौमुल मशहूद इनके पैदा कयो, क़यामत पे इने ॾींहुं आमाल उम्मत जा हुजूर जी दरबार में, उम्मत जी दरबार, अल्लाह जी दरबार में इने ॾींहुं था पहुचनि। छो? नबी साईं फरमायो त इहो आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो ॾींहुं आहे। आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण के ॾींहं के रब साईं यौमुल मशहूद बनायो, उन ॾींहं के रब एॾी इज़त अता कई। आदम अलैहिस्सलाम जे विलादत पैदा थियण जे ॾींहं के रब साईं एॾी इज़त ॾिनी आहे त मुस्तफ़ा जे विलादत जे ॾींहं जी शान चाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सही मुस्लिम जी हदीस आहे, मीलाद शरीफ जो असां कंदा आहियूं, उन जो दलील सही मुस्लिम जी हदीस आहे। नबी साईं हर सूमर जे ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ। सहाबन पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हर सूमर जो रोज़ो था रखो, इन जी वजह छा आहे? हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो ॾींहुं मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे, मुंहिंजे ॼमण जो ॾींहुं आहे, ऐं अल्लाह ताला इन ॾींहुं मूं ते वही नाज़िल कई। इन शुक्राने में मां मोहम्मद करीम हर ॾींहुं रोज़ो रखंदो आहियां। माशाअल्लाह, अॼु बि सूमर आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो पिया अहले मदीना, अॼु ताईं मदीने मुनव्वरा में रब तव्हांखे वठी हले त सूमर जॾहिं रोज़ो लॻंदो आहे, सुफ़रो लॻंदो आहे, माण्हू उन में रोज़ो रखंदा आहिनि ऐं हरम में अची खोलींदा आहिनि। मुंहिंजा मुस्लमान मिठड़ा भा, सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी साईं हर हफ़्ते पंहिंजे मीलाद जी ख़ुशी में रोज़ो रखनि त असां ॿी इबादत नथा करे सघूं, ॻाइण जूं महफ़िल, गाननि जूं महफ़िल, अजीबूं महफ़िलूं, उन ते मुस्लमान तोखे आतराज़ कोन्हे। हिन महफ़िल में जिथे अल्लाह जो हमद थियो, अल्लाह जो ज़िक्र थियो, अल्लाह जो क़ुरान पढ़ियो, अल्लाह जी हुजूर जी हदीस पढ़ी वई, जेतिरी देर तव्हां वेठा तो तव्हां टीवी खां, दुनिया जे मामलात खां हिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तरफ़ रुजू थिया या न? जागो पिया मुंहिंजा मुस्लमान। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रब तो क़ुरान में त चए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, अॻियां आयात आहे तमामु बढ़िया। रब साईं तो फरमाए, अल्लाह ताला तो फरमाए मूं मोमिननि ते एहसान कयो आहे। त मौला काफ़िर छो नथा मल्हाइनि मीलाद, हे मुशरिक छो नथा मल्हाइनि मीलाद, यहूदी छो नथा मल्हाइनि मीलाद, कादियानी छो नथा मल्हाइनि मीलाद, ए बदबख्त मीलाद छो नथा मल्हाइनि? रब तो फरमाए तव्हां नाराज़ न थियो, मूं रब ईअं कोन चयो, मुसलमान अलहदा आहे। नबी साईं फरमायो, अल सही मुस्लिम जी हदीस आहे, अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून, मुसलमान उहा जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿियो मुसलमान महफ़ूज़ हुजे। मोमिन उहो आहे जंहिंखां माण्हू जी जान ऐं माल महफ़ूज़ हुजे। सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी साईं फरमायो मुसलमान तो सब आहिनि, मोमिन को हूंदो आहे। मोमिन केरु आहे? नबी साईं फरमायो, बुखारी शरीफ जी हदीस आहे, जागो पिया आहिनि न। हुजूर फरमायो त
बुखारी सिद्दीक़ अनस बिन मालिक रावी अहन मोमिन ते अचो थोरो कहते आ एहसान कहते आ अल्लाह से कुरान हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बुखारी शरीफ में फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन खबरदार तमाम मां हिक बि तेस ताईं मोमिन नथो थी सके जेस ताईं मां खां पे खां वन नास पूरी कायनात खां ऐं मुस्तफा उनके महबूब न हुजा मोमिन केरा रब थोरो कहते कयो मोमिन इन हुजूर जी मोहब्बत जे मकाम ते ईंदो उहो मोमिन आ अञा बि बुखारी जी हदीस तां के बुधाया मुंहिंजा मुसलमान भा अल्लाह असां जे ईमान जी हिफाज़त करे आखिरी या हदीस आहे बुखारी शरीफ जी ऐं हिकड़ी मिलाद ते तां के मिशकात जी हदीस ॿुधाईंदुसि सैयदना उमर हुजूर सां गॾु पिया वञनि पर हिकिड़ो शहर पढ़ो त पोइ अॻिते हलो बलगल औला बेकमाले कशफत जा बेजमाली हसु जमीउ फिसा सल्लू अलैहि सल्लू यो शेर कहजो ना साईं शेख सादी रहमतुल्लाह अलैहि जो शेर कंहिंजो शेर आहे शेख सादी जो शेख सादी तो फरमाए त मूं इहो शेर जॾहिं लिखियो बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमाली हसनत जमीउ खिसाली शेख सादी था फरमाइनि त आऊं हाणे इन इंतज़ार में होसि चौथियूं मिसरा की मिलायां इन खे मुकम्मल की करियां पाण था फरमाइनि त मूंखे हुजूर जी ज़ियारत थी बुखारी जी हदीस मर रआनी फिल मनामे फस यरानी फिल यक़ज़ते बुखारी शरीफ में नबी सही फरमायो जे ख्वाब में मुझो दीदार कयो अन करीब जल्दी बेदारी में खुलियन अखियन सां मुझो दीदार कंदो बुखारी शरीफ जी हदीस ऐं महबूबन फरमायो मर रआनी फिल मनामे जे मूंखे ॾिठो ख्वाब में फ़क़त रआनी ते मूंखे ॾिठो फइन शैतान ला यतमस्सलु फी सूरती शैतान के ताक़त ही कोन्हे जेको मुस्तफा जी सूरत ठाहे सघे की बुखारी जी हदीस मर रआनी फ़क़त रअल हक जे मूंखे ॾिठो ते हक के ॾिठो ऐं मुंहिंजा रब असां खे हुजूर जो मरण खां पहिरीं दीदार नसीब आमीन क़ब्र में त यकीनन थींदो महशर में थींदो पर अल्लाह असां खे ज़िंदगी में हुजूर जो दीदार आले नबी जी शान अहल बैत जी शान ॿुधो शेख सादी था फरमाइनि त बेदारी में मूंखे जागंदे मुस्तफा जो दीदार थियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं फरमायो ऐ सादी छो नथो चई सल्लू अलैहि व आलिही नसीर साईं सल्लू अलैहि इहो मुकम्मल मिसरा इने मां नबी साईं फरमायो त मुंहिंजे मथां रुखो दुरूद न पढ़ो सही हदीस आहे रुखो दुरूद न पढ़ो मूं ते सहाबन पुछो या रसूल अल्लाह रुखे दुरूद मां मुराद छा आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन तव्हां ते दुरूद पढ़ूं था नबी साईं फरमायो न इहो रुखो दुरूद आहे रुखे मां मुराद जंहिंमें सालन न हुजे छा सिंधी में चवंदा आहियूं भाॼी न हुजे सिर्फ़ रुखी मानी हुजे हुजूर फरमायो रुखो दुरूद न पढ़ो सहाबन पुछो महबूब रुखे मां मुराद छा आहे नबी साईं फरमायो जॾहिं बि मूं ते दुरूद पढ़ो मुंहिंजी आल खे मूं सां शरीक कयो जानो पिया आल के इते सादी के नबी सही फरमायो सल्लू अलैहि वाले बलगल औला कशफत जा बेजमाली हसनत हो फिसालिही सल्लू अलैहि सल्लू चाचा गुलाम मोहम्मद अल्लाह से उनके बड़ी हयाती दे मुश्ताक जो वालिद मखदूम चाचा गुलाम मोहम्मद जॾहिं बि उनकी तबियत नासा थींदी आहे मूंखे फोन कंदो आहे फोन करे चवंदो आहे साईं मूंखे बुर्दे कसीदे बुर्दे जा ॿ शेर ॿुधा ऐं ॿुधंदो सां ठीक थी वेंदी हमेशा चाचो एॾो आशिक़ आहे हुजूर जो ऐं बुर्दो शरीफ़ आहे छा बुर्दो शरीफ़ तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हुजूर जे रोदे जो जेको कुल्फ आहे अल्लाह ताला सबन के मदीनो ॾेखारे मदीने जी मोहब्बत आहे बुखारी शरीफ जी हिकिड़ी हदीस ॿुधायां तो पोइ तव्हांजी मर्ज़ी हिकिड़ी हदीस बुखारी जी अगर तव्हां महिरबानी करे कंहिं बि साथी खां वञी जेके मुहक़िक़ जेका हुजनि साईं नसीर जहिड़ा उनखां पुछो त बुखारी में आहे या न हदीस ॿुधायां नबी साईं अक्सर दुआ घुरंदा अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल-मदीनत कहुब्बिना मक्का औ अशद
अशद्दा। हुजूर जी दुआ है बुखारी शरीफ। तर्जुमो ॿुधायां, अल्लाहुम ऐं असांजा रब हब्बिब इलैना अल-मदीनती, मौला असांखे मदीने जी अहिड़ी मोहब्बत ॾे त हुब्बिना मक्का, जेकी असांखे मके सां आहे। या अल्लाह जहिड़ी असांखे मके सां मोहब्बत आहे, ऐं अल्लाह असांखे मदीने जी मोहब्बत ॾे पर अहिड़ी ॾे जहिड़ी असांखे मके पाक सां आहे। अॻियां ॿुधो जुमला, अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल-मदीनत कहुब्बिना मक्कत औ अशद्दा, जहिड़ी असांखे मके सां आहे उन खां बि ज़्यादा। बुखारी शरीफ। छो मक्के सां नबी साईं छा फरमायो, मक्को शरीफ फितरती हुजूर जो वालिद जो ॾाॾा जो खानदानी शहर हो। जिनाना साईं ॿुधायो त माण्हू खे कुदरती इंसान खे पंहिंजे वतन सां मोहबत हूंदी आहे। हींअर सिंध जो जेको ॾींहुं मल्हायो, मूंखे कंहिं बि ॿुधायो त सॼी दुनिया में सिंधी वीचारा माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ख़ैर सभु जो पंहिंजो ख़ुशी इज़हार करे सघनि था, को हर्ज कोन्हे, मुंहिंजो उन सां तालुक़ कोन्हे, पर ॿुधायां थो त वतन सां हुजूर जी हदीस आहे त जॾहिं तव्हां हज करे वांदा थियो त पंहिंजे वतन खे यादि कयो, मुल्क खे यादि कयो। ठीकु आहे, त नबी साईं फरमायो त मुंहिंजो ॾाॾो परॾाॾो मुंहिंजो घर मको आहे, मूंखे उन सां फितरती अमल आहे। मुंहिंजा रब मूंखे जेका मके सां मोहबत आहे, मके पाक सां, ओड़ी मदीने सां ॾे, पर औ अशद्दा, जहिड़ी मके सां उन खां बि ज़्यादा मूंखे मदीने सां मोहबत आहे। हदीस के मुस्लिम शरीफ में कोने, तिरमिज़ी में, बुखारी शरीफ में। जागो पिया मुंहिंजा मुस्लिम। और सैयदना उमर जो तकियो कलाम उतींदा बेंदा वेंदा, सैयदना उमर बुखारी शरीफ जा जुमला पे ॿुधाइनि, हदीस बुखारी जी। सैयदना उमर कहिड़ी दुआ घुरंदा, अल्लाहु अकबर, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिका वजअल मौती फी बलद रसूलिका। सुभान अल्लाह ताको सुभान अल्लाह। ऐ मौला, सैयदना उमर दुआ घुरंदा, मौला अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिका, ऐ मुंहिंजा मौला मूंखे शहादत जो मौत ॾे, तुंहिंजे रस्ते में फी सबीलिल्लाह शहादत जो मौत ॾे, पर फी बलद रसूलिका, मौत ॾे हुजूर जे शहर में। सुभान अल्लाह। तॾहिं त असां चवंदा आहियूं अल्लाहु अकबर, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, मोहब्बत से रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में जीना है क्या बात है जीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है क्या बात है जीने की। अल्लाह मिठड़ो मदीनो ॾेखारे सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे महबूब जो शहर। मीलाद जेको असां कयूं था, मीलाद जागो पिया बा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मिशकात शरीफ मुंहिंजे हथ में, मिशकात शरीफ नबी साईं फरमायो त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला यकूलु इन्नल्लाह अस्तफा किनानत मिन वल्द इस्माइल वस्तफा कुरैशन मिन किनानत वस्तफा मिन कुरैश मिन बनी हाशिम वस्तफानी मिन बनी हाशिम, रवाहु मुस्लिम। जागो पिया सुभान अल्लाह, जागो पिया लाइन। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त अल्लाह ताला, नबी साईं फरमायो त अल्लाह ताला औलाद इस्माइल मां किनाना जेको कबीलो उन्हें के चूंडियो, ऐं किनाना मां अल्लाह साईं कुरैशन के चूंडियो, ऐं कुरैश मां अल्लाह ताला बनी हाशिम के चूंडियो, वस्तफानी मिन बनी हाशिम, बनी हाशिम में रब वरी मूं मोहम्मद करीम के चूंडियो। सुभान अल्लाह। सही मुस्लिम जी हदीस आहे। अब जागो पे या सरकार फरमायो तो अल्लाह मुझे जो को इस्माइल अलैहिस्सलाम तो बनी किनाना, उन मां बनी हाशिम मां रब मूंखे चूंडियो आहे। ऐं नबी साईं फरमायो, पाण करीमन फरमायो तो अल्लाह मुंहिंजे खानदान मां को बि शख्स ज़ानी पैदा कोन कयो, ऐं जेके बि अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे खानदान में, मुंहिंजे रब मूंखे पाक रूहन में ऐं अल्लाह ताला पाक रहमन में रखियो, हता कि हज़रत अब्दुल्लाह ताईं। सरकार जी हदीस आहे। हिकिड़ी आख़िरी तव्हांखे हदीस ॿुधायां मीलाद ते। इमाम सुयूती जो किताब आहे अल खसाइस अल कुबरा,
इमाम सुयूती था लिखन तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके विलादत थी उन्हें में वडियूं वडियूं निशानियूं ज़ाहिर थियूं ऐं हज़रत अब्दुल मुतलब था फरमाइन त आऊं बैतुल्लाह में वेठोस त मूं ॾिठो त काबे करीम मां आवाज़ पियायो बुतन जो त असां खे बैतुल्लाह खे बुतन मां पाक करण वारो मोहम्मद अरबी अची वियो बुतन इहो आवाज़ ॾिनो इमाम सुयूती था लिखनि ऐं हज़रत अब्दुल मुतलब था फरमाइन 3 ॾींहं बैतुल्लाह हिन झूमियो पे 3 ॾींहं काबतुल्लाह शरीफ अंदर बुत पिया अल्लाह जे घर में ऐं रब साईं पाण पे कढी सघे पियो या न अब ॻाल्हायो त सही इन अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर आहिनि पर नबी साईं जे ज़रिए रब बुत कढाया तोखे मूंखे सम्झाइण जे लाइ ओ मुंहिंजा बंदा समझो मूं पंहिंजो घर बैतुल्लाह पाक करायो त रसूलुल्लाह महबूब जे हथनि सां तव्हांजी दिलि अगरि पाक थींदी त मुस्तफ़ा जे तवज्जे सां जे बैतुल्लाह हदीस पाक में झूमे बैतुल्लाह 3 ॾींहं ख़ुशी मनाए हुजूर जे विलादत जी तो मुसलमान मक्के में यो किताब और नालो तो के बतायो तो वठ उता पढ़ अल खसाइस अल कुबरा मक्के शरीफ में आम तो मिले मदीने मुनव्वरा में इमाम सुयूती जो तो मुझा अजीज दोस्तों उन्हें में इमाम सुयूती या रिवायत नकल किया जने बैतुल्लाह शरीफ 3 ॾींहं हुजूर जी विलादत जी खुशी मनाए तो मुसलमान तोते हक है तो तू भी रसूलुल्लाह जी में विलादत जी खुशी मना तने असा सुनी चाहंदा आहियूं फलक के नज़ारो ज़मी की बहारो सब मनाओ हुजूर आ गए फलक के नज़ारो ज़मी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए उठो गम के मारो चलो बेसहारो हुजूर आ गए हैं फलक के नज़ारो ज़मी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए अज मुश्ताक के मुबारक ॾियूं ख़ुसूसी चाचा ग़ुलाम मोहम्मद के जेको बुर्दो शरीफ ॿुधो आहे चाचे जे करे 2 शेर बुर्दे जा ॿुधायां त तव्हां ख़ुशि थी वेंदो मूंसां गॾु पढ़ो मौला या सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैर खल्क़ि कुल्लिहिम मौला या सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अल्लाह ताला का दुआ है रब करीम असां सभिनि जी हाज़िरी खे क़बूल फरमाए जेको असां दर्स हदीस दर्स कुरान ॿुधो आहे करीम रब असांखे इन जे मथां अमल जी तौफ़ीक़ ॾे ऐं अल्लाह पाक हुज़ूर जे हिन दर्स कुरान ऐं मिलाद जी महफ़िल जे सदके सभिनी खे नमाज़ी बनाए ऐं अल्लाह ताला असांखे पंहिंजे तलब ऐं मारिफत जो नूर अता करे ज़िंदगी जो मक़सद इहो आहे त पंहिंजे करीम रब जी तलब ऐं अल्लाह ताला जी मारिफत बंदो हासिल करे इहो ई ज़िंदगी जो मक़सद आहे अल्लाह ताला
असां सभिनी खे क़ुरान जो फ़हम ऐं हदीस जो फ़हम ऐं पंहिंजे हक़ीक़ी मोहब्बत अता फ़रमाए। हुज़ूर ते सलातो सलाम जा ॿ शेर पढ़ी दुआ ख़ैर घुरो।